अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिही अजमईन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन। मारू मित्र मली रजा अदा सभई परख्यासू मारू मित्र मली रजा सभई परख्यासू पर सोखिय भाए सबको ओखिय तू ही तू मौला मथा बुड़ो मलाहिजबा झजो। मुअज़्ज़ज़ सामईन किराम, अज जो ही अज़ीम शान पुरमुसर्रत
पुरवकार तकरीब गोठ मोहम्मद याकूब हकड़ो जे अंदर एक नौजवान जे शादी जे इन अजीम मौके ते असांजे दोस्त हाजी गुलण खान हकड़े पंहिंजे बचड़े अली गुल पंहिंजे बचड़े अली गुल जे शादी जे मौके ते अल्लाह जे सुहणे कुरान करीम जी महफिल ऐं मुझे महबूब मदीने वारे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दुरूद जी महफिल सजाई है। इंशाअल्लाह ताला मौके जे मुनासिबत सां ॻाल्हाईंदासीं त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हिन माण्हूअ कुरान करीम जे महफिल के सजाइण लाइ आचर जे रात मां छंछर जी रात कई, न त बिरादर में तारीख़ मटण ॾाढी ॾुखी हूंदी आहे, पर अल्लाह ताला पंहिंजे रहमतुनि जो ख़ासि नुज़ूल हिन जोड़े जे मथां फरमाईंदो चओ इंशाअल्लाह ताला मियां हाजी गुलण खान जे मथां उन जे खानदान जे मथां यार उथण वा फरमाइजा ए भला मां हेॾो जान छॾायां त पोइ लॻी थी ॻाल्हायां ए पयो कीअं हुजे यार। वालेकुम सलाम अल्लाह से तव्हांखे सलाम तव्हां भाउ जा घुट जा माशाअल्लाह। हाणे ही पया कीअं हूंदा अचो दोस्त वेहो अंदर अचे वेहो अंदर जगह कुशादी आहे। प्यारा दोस्तों शादी जो मौक़ो आहे अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला हिन जोड़े के सलामत रखे, वालिदैन के सलामत रखे, घोटे तन के भी खुदा सलामत रखे, कुंवारे तन के भी खुदा सलामत रखे। सब को समझे पियो हिन दौर में यकीन कयो असां भी सजी सिंध पिया घुमूं, पर हिन इलाइके जे माण्हुनि ते खुदा जो को ख़ासि करम आहे इहा ख़बर त खोड़ियुनि ते पवंदी न सही। जॾहिं ॾाज मिलंदा, बचड़नि जा अक़ीक़ा थियनि तॾहिं बि क़ुरान जी महफ़िल, बचड़नि जा सुन्नत तोहर थियनि तॾहिं बि क़ुरान जी महफ़िल, बचड़नि जूं शादियूं थियनि तॾहिं बि क़ुरान जी महफ़िल। सच ख़बर अथव छा आहे? सच इहो आहे त हमेशह ॻरी शइ हल्कीअ खे छिकींदी आहे, हल्की शइ ॻरीअ खे कान छिकींदी आहे। ईअं आहे या न त तूं असां गुनाहगार खतादार बदकार हलकड़ा हूं, ॻरी ज़ात मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा रहमतल लिल आलमीन जी आहे। उन्हनि जो कुर्ब आहे, मुंहिंजे ख़ुदा जी ख़ासि महिरबानी आहे हिन इलाइके जे माण्हुनि जे मथां। रहमत नाज़िल केर कंदो आहे? चओ अल्लाह। रहमतूं नाज़िल केर कंदो आहे? दुआऊं घुरंदा हूं ओ मुंहिंजा करीम रब पंहिंजे ख़ासि रहमत जो नुज़ूल फरमाए, दुआऊं घुरंदा हूं। अॼु थोड़ो तवजह कजो, शायदि घणो सुर में न हली सघां, चाक न आहियां मिड़ई हाजी गुलण खान सां वाइदो निभाइण जे लाइ आया हूं। थोड़ो तवजह कयो, रहमतूं नाज़िल कंदो आहे मुंहिंजो अल्लाह, लेकिन अल्लाह रहमतूं नाज़िल कंदो किथे आहे इहो वॾो सवाल आहे। अॼु समझण जी कोशिश कयो, रहमतूं नाज़िल करण वारो रब्बुल आलमीन आहे, पर रहमतूं नाज़िल कंदो किथे आहे? छा जिते रब्बुल आलमीन हूंदो आहे उते रहमतूं नाज़िल थींदियूं आहिनि? थोड़ो सोचो। जवाब न, जवाब गौर सां ॿुधो, जवाब न। छो न? खुदा त जिथे किथे मौजूद आहे, खुदा त जिथे किथे मौजूद आहे। अगर का शादी थी रही आहे उनमें अल्लाह ताला पंहिंजो रहम फरमाए, अगर हो जेको ॿियो तरीक़ो थींदो आहे
वठ वठा थींदी आ जेको शरीयत जे मुकम्मिल खिलाफ आ। अगर एड़ी का महफिल हुजे या एड़ी गंदी जेका जगह हुंदी आ उते चइबो आ तदा शैतानी चरखो आ। छा चवंदा आहियूं छा है? पर खुदा तो उते भी मौजूद हुंदो आ या न? अल्लाह ताला अल्लाह साईं त जिथे किथे मौजूद आ न, पर खुदा जी रहमत जिथे किथे मौजूद ना है। इहा ही मजेदार गाल आ। याद रखी छड़ियो, खुदा जे रहमत जो नुज़ूल किथे थींदो आ? जो रहमतूं नाज़िल मुंहिंजो रब कंदो आ, मगर रहमतूं नाज़िल उते कंदो आ जिथे रहमत लिल आलमीन हूंदो आ। रब्बुल आलमीन पंहिंजे रहमतुनि जो नुज़ूल फरमाईंदो आ काथे? जो जिथे रहमत लिल आलमीन हूंदो आ, या रहमत लिल आलमीन जो ज़िक्र हूंदो आ, या रहमत लिल आलमीन जो दुरूद हूंदो आ। यानी रहमत नाज़िल थींदी उते आ जिथे निस्बत मुझे मदीने वारे घोट जी हूंदी आ। खुदा त जिथे किथे मौजूद आ मुंहिंजा सोना। रहमतूं नाज़िल मुंहिंजो रब कंदो आ, मगर थींदियूं उते हन जिथे मुंहिंजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात मेहरबानी करे, सिफ़ात मेहरबानी करे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, निकाह चाहे अॼु तव्हांखे खोले खोले थो ॿुधायां मुंहिंजा यार, ॾिनो त सभु कुझु खुदा है, मगर काइनात में जंहिंखे जेकी कुझु रब ॾिनो आ, ॾिनो कंहिंजे करे आ? इन सवाल के समझो। ॾियण वारो केर आ? वरी वरी चो, ॾियण वारो केर आ? अल्लाह। ॾियण वारो त मुंहिंजो अल्लाह हुआ, पर अल्लाह ॾिनो कंहिंजे करे आ? हाणे थोड़ो गौर कयो। मुंहिंजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दुनिया में अज़ीम खां अज़ीम जेके शख्स दुनिया में शख्सियतूं गुज़रियूं, उहा आहे सहाबा जी जमायत। कंहिंजी जमायत आ? आले रसूल ते तो ही कुर्ब थियल आ। सहाबा जी जमायत। सहाबी बनियो छाजे करे? चो दीदारे मुस्तफा जे करे। सहाबी कंहिंजे करे बनियो? असां तो जड़ा इंसान हुया न, या मलाइक हुया? दोस्तो ॻाल्हायो, असां तव्हां जड़ा इंसान हुया त तव्हां असां जड़ा इंसान। पर जॾहिं न उन्हनि इंसाननि हिननि अखिड़ियुनि सां मदीने वारे मीर जो दीदार कयो, ऐं रुगी दीदार करण सां सहाबी न थियो, ऐं उन्हनि जे दीदार खे मुझे करीम मुस्तफा कबूल फरमाए, जॾहिं मुझे महबूब मुस्तफा वरी वह पंहिंजी रहमत वारी निगाह जो फरमाई, त जंहिं वह रहमत वारी निगाह फरमाई उहो सहाबी बणजी वियो। छो त मुझे महबूब मुस्तफा के ॾिसण वारा घणा हुया, लखे ॾिसण वारा हुया। अबू जहल भी ॾिसण वारो हुयो, अबू लहब भी ॾिसण वारो हुयो। सहाबी त परे उन्हनि खे ईमान भी नसीब कोन थियो। अबू जहल ऐं अबू लहब जॾहिं मुझे ताजदारे मदीना सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सां मुकाबिलो न करे सघिया, उन वक्त यमन जो बादशाह हुयो हबीब बिन मालिक। नालो याद कजो, छा नालो हुयो? वरी ॿुधायो छा नालो हुयो? हबीब बिन मालिक। ॾाढो नेक बादशाह हुयो, खुदा तरस बादशाह हुयो। दुनिया में उनजी ॾाढी इज्जत हुई, ॾाढी उनजी मजबूत फौज हुई। अबू जहल ऐं अबू लहब दिल में ख्याल कयो त असां अकेला त महबूब मुस्तफा जो मुकाबिलो नथा करे सघूं, छो न यमन जे बादशाह खे दावत ॾियूं, कासिद मोकिलियूं। यमन जे बादशाह ॾे कासिद वयो, ऐ हबीब बिन मालिक, असां जे खानदान मां हिकड़ो जवान जंहिंजो नालो सुहिणो मोहम्मद करीम। छा नालो आ? सुहिणो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। उन ऐलाने नुबुवत कयो आ, उन असांजे बुतन जी मुखालिफत शुरू कई आ। दुनिया में तुझी वडी इज्जत आ, असां खे खतरो आ त उहो असांजे खानदान जो जवान उहे ॾींहं परे नाहिन
जो पंहिंजे कलमे वारन मुसलमानन खे वठी करे तुंहिंजे यमन जे मथां हमलो करे ऐं तुंहिंजी बादशाही तोखां खसजी वञे। मुनासिब इहो आ त तूं बि हलिया गॾिजी करे उन सुणे महबूब मुहम्मद करीम जो मुकाबलो कयो। हबीब बिन मालिक बादशाह यमन मां पंहिंजी फौज वठी निकतो आ, मक्के पाक में पहुतो आ, कंहिंजो मुकाबलो करण आयो आ। जो महबूब मदीने वारे मीर जो मुकाबलो करण आयो आ। अबू जहल अबू लहब हबीब बिन मालिक जो आदर भाव कयो आ। मुंहिंजा दोस्त अजीज फौजन खे तरसायो आ। सलाह करे जेॾी महिल वेठा उन हबीब बिन मालिक पुछो जंहिंजो नालो सुणो मुहम्मद करीम आ, उहो आहे काथे? उन खे त घुरायो, उन सां ॿ ॻाल्हियूं कयूं। उन खां मां पुछां उन जो मौक़िफ़ छा आहे? मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात ॾे अबू जहल अबू लहब उतबे शैबे ऐं हबीब बिन मालिक जे तरफ़ खां कासिद आयो आ। मुझे मदीने जे शहनशाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात सुणे अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु खे गॾु वरतो आ। हिक रवायत मुताबिक त शेर खुदा भी गड्डा। बहरहाल मुझे महबूब मुस्तफा सा सहाबी गड्डहन। मुझे आका करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जीअं जो उन जगह ते पहुता जिथे अबू जहल भी वेठो हुयो, अबू लहब भी वेठो हुयो। उन वक्त यमन जो बादशाह हबीब बिन मालिक भी वेठो हुयो। जीअं मुंहिंजा मदीने जा शहनशाह पहुता, जीअं जो हबीब बिन मालिक जी नज़र मदीने जे ताजदार ते पई, उन जो कंध झुकी वयो। जेके महफिल में माण्हू हुया सभिनी जो कंध झुकी वयो। मुझो मदीने जो साईं आयो आ, नूरानी चेहरे वारो इमामुल अंबिया सरदारुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पहुता। तमाम कुफार कंध हेठ लगा पया हन। केर कंध मथे नथो करे। सवाल करण त परे जी गाल हा। मुझे महबूब मुस्तफा दे निहारे भी केर नथो सके। कुछ लम्हात वेही करे मुझे करीम आका फरमायो, ओ घुराइण वारो कासिद भी तवां मोकिलियो आ। हाणे तवां मां केर ॻाल्हाइण जे लाइ तयार कोन्हे। तवां असां दे कासिद छा जे लाइ मोकिलियो आ? हबीब बिन मालिक जेको यमन जो बादशाह हुआ, अजीज़ाने मल कंधड़ो पंहिंजो मथे थो करे, मथे कंधड़ो करे। मुझे मदीने जे मीर जे जॾहिं चेहरे ते निगाह पई आ, हुन जे दिल जी हिकड़ी अजीब कैफियत थी वई आ। दिल तक कबूल करे चुकी त अबू जहल ऐं अबू लहब कूड़ था हणन। जंहिंजे चेहरे में अल्लाह जे ज़ात हेड़ी नूरानियत रखी आ, उहो कॾहिं भी कूड़ो नथो थी सघे, उहो कॾहिं भी गलत नथो थी सघे। मुंहिंजा दोस्त अजीज, उन जे बावजूद हबीब बिन मालिक मुझे मदीने जे ताजदार जे खिदमत में अर्ज कयो, मां ॿुधो आ त तव्हां पाण खे अल्लाह जो नबी सदायो आ। मुझे सुणे नबी फरमायो त तव्हां सच ॿुधो आ। ऐ यमन जा बादशाह, एतिरे में उन हबीब बिन मालिक मुझे मदीने जे साईं जे खिदमत में अर्ज कयो त जेकॾहिं तव्हां वाकई अल्लाह जा सच्चा नबी आहियो ऐं जादूगर न आहियो त पोइ मां चाहियां थो त ज़मीन खां मथे कंहिं मौजिज़े जो ज़ुहूर फरमायो, कंहिं मौजिज़े खे ज़ाहिर कयो त मां ॾिसण थो चाहियां। रात आहे 14 जी। मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात हबीब बिन मालिक दे निहारे मुर्की पुछो, ऐ यमन जा बादशाह,
छा थो घुरण चाही उन हबीब बिन मालिक अर्ज कयो त ऐ अल्लाह जा नबी सदाइण वारा आसमान ते को मौजज़ो ज़ाहिर करे ॾेखारियो मुझे करीमा का फरमायो रात 14 जिया मक्के पाक जे भर में जबल अबू कुबैसा हाजी गुलन हज करे आयो न तव्हां उम्रो करे हो माशाअल्लाह जबल अबू कुबैस तवा दिसी आया हो मुझे करीमा का सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घरड़े खां हिन पासे काबतुल्लाह का हिन पासे सफा मरवा जे पोए पासे में जबल अबू कुबैसा इहो उहो जबल जह जबल ते मुजा मदीने जा मीर चंड महीने जी पहरी तारीख मथे चढ़ी दिसंदा हन अज जबल अबू कुबैस ते मुजा मदीने जा साईं आया अब हबीब बिन मालिक भी आयो अबू जहल अबू लहब उतबो शेबो आया सभई मश्किरी मजाक में अज थी खबर पवे नबी जी छो त हबीब बिन मालिक सवाल एड़ो कयो आ करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जात जबल अबू कुबैस ते बीही करे आंगुर जो इशारो दिनो मुझे मुस्तफा जे इशारे दियण जी देर हुई अल्लाह जे हुक्म सा अधु चंद्र जो अर्श ते ज़ाहिर लगो पयो आ अधु चंद्र जो मुझे मुस्तफा जे कदमन में अची वयो आ जी मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे कदमन में चंद्र जो अध अची वयो हबीब बिन मालिक अगे ही दिल में मुझे मुस्तफा करीम जे सदाकत ऐं सच्चाई ऐं नबूवत के मनी चुको हुयो मगर ऐलान न पियो करे त दुनिया चवंदी त हेडो बादशाह जल्द मनी वयो मुझे मुस्तफा दे निहारे हाणे अर्ज करण जो इरादो थो करे त सोहणा बेशक मौजज़ो तवा देखारियो आ पर अञा हिकड़ी गाल मुझे दिल में मौजूद आ अञा एतरी गाल करे हबीब बिन मालिक बस कई त सोहणा अञा हिकड़ी मुझे दिल में गाल मौजूद आ मुझे मुस्तफा करीम फरमायो ओ यमन जा बादशाह तू पांजे दिल जी गाल पांजे दिल में रख मां मुस्तफा ऐलान तो कया मोटी वञ जेको दिल में ख्याल खणी आयो है ओहा न्याणी तुझो दर ते इस्तकबाल करे रही आ उन हबीब बिन मालिक के रब हिक न्याणी दिनी हुई जेके टंगू भी कोन हुयो बाहू भी कोन हुयो सूरत इंसानी हुई डिडरी जी डिडरी लगी पई हुई बाहू कोन हुयो हथ हलाइण जे ला टंगू कोन हुयो हलण जे ला न्याणी अकेली हुई उन हबीब बिन मालिक बादशाह जी तमन्ना हुई त का एड़ी मेहरबानी थे जो मुझी न्याणी के खुदा का जिंदगी दे मुझे महबूब जो फरमायो त तू दिल जी गाल दिल में रख वञ तुझी न्याणी तुझो इंतजार करे रही आ अगे दिल त हुन जी मनी वई हुई हाने त महबूबन जो हुक्म करे छड़ियो उता जो ता अबू जहल अबू लहब का पुछे भी कोन थो घोड़ा ड्रोड़ाइंदो फौज पांजी खे वठी करे जीअं पांजे मुझा दोस्त अजीज महल जे दरवाजे खां अंदर वने दिसे त सुभान अल्लाह मुझी सुणी न्याणी बिल्कुल सलामत हथन ऐं पेरन सा पांजे बाबा हबीब बिन मालिक जो इंतजार करे रही आ जीअं अबो आयो न्याणी कदमन ते किरण जी कोशिश थी करे बच्चो पीउ पांजे न्याणी के भाकुर पे सीने सा लाए चवे थो बचड़ी हे कीअं रंग तो खे लगो त बचड़ी सजो मंजर थी बुधाए बाबा जबल ते तू भी बीठे हुए जबल ते फलाना फलाना भी बीठा होया पर जबल ते 14 खां वधीक चंद्र खां सुणो मुझो महबूब मुस्तफा भी बीठो हुयो बचड़ी तोखे कीअं खबर पई बाबा खुदा जो कसम वेठी तमा हिन महल में हुयसि पई हुयसि हिकड़ी जगह ते अचानक एड़ी नूरानी तजल्ली थी जो मुझे अडो हिजाब जा पर्दा हटी वया वेठी त पांजे घर में हुयसि मगर मक्के जो गलियों रुगी न पई दिसा पर मक्के जो जबल अबू कुबैस भी दिसा पे काबतुल्लाह भी दिसा पे महबूब जो दीदार भी कया पे जेडी मल तो जे आडो महबूबन आंगुर जे
इशारे सा चंड के वापस कयो त मां हितों दाहूं पई कयां त ओ मुंहिंजा बाबा मुझे लाभ को महबूब के सवाल कर पर मुझा बाबा तवा मुझो आवाज कोन प्या बुधो मां रड़ियूं पई कयां तवा आवाज कोन प्या बुधो तवा त आवाज कोन बुधो जवाब कोन दिनो जेडी मल चंड कदमन में आयो त मूं रड़ करे चयो ओ मुझा महबूब रहमतल लिल आलमीन मुझो बाबा त आवाज कोन तो बुधे पर पुनल मुस्तफा तू त बुधी तो अज मूते मेहरबानी फरमा। अल्लाह अकबर या रसूल या दम दस्तक पांजे बाबे खे दसे थी मुझा दिल बर बाबा जिया जो मु महबूबन करीमन खे अर्ज कयो त मु बुधा भी पई दिसा भी पई त महबूबन जे आडो तवा अर्ज पे कयो त मुझा साईं मुझे दिल में एकड़ो ख्याल आ ए महबूबन तवा के फरमायो वञ तवा जी न्याणी दरड़े ते इंतजार करे रही आ बाबा तवा ही मोटियो महबूबन करीमन मुझे जिस्म ते हथड़ो लातो मुझो जिस्म सलामत थियो पर्दो हटी वयो डिठम त काडे वयो मक्को काडे वयो मकाबतुल्लाह काथे मां वेठी हां यकदम हथ भी मिली वया पैर भी मिली वया यको दरड़े ते भी इस्तकबाल पई कया त केडी मल मुझो दिल पर बाबा तो अचे त महबूब जो मौजज़ो बयान कया उहो मुझो महबूब मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जेके न मञीन पया जेके मुकाबलो करण आया जडे उन्हन भी मुझे आका जे हुजूर में सवाल कया त मुझे मुस्तफा करीम उन्हन जे सवालन के भी रद्द को न कयो छो रद्द को न कयो त मुझे बेनियाज रब सुने कुरान करीम जे अंदर मुझे आका करीम के फरमायो आ व फला तनहर ओ मुझा महबूब मुस्तफा मुसलमान गौर साबुद मुझो रब तो महबूब के फरमाए ओ मुझा महबूब मुस्तफा जी मुझा करीम रब जेको भी सवाली तो वट सवाल करे कदे भी उनके झिणक न दीजा महबूब रहमतल लिल आलमीन त अगैया वरी रब तो चवे मुझा महबूब जेको न तो वट सवाली थी अचे उनके झिणक न दीजा बुधाए तो उन महबूब जे दर ता केर तो खाली मोटी सके अदा ओ मुसलमान तो असा जो करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम एतरो मेहरबान आ हजरत फैयाज बिन अब्बास नालो याद कजा हजरत अब्बास मुझे महबूब मुस्तफा करीम जो सगो चाचो आ उन जो बचड़ो हजरत फैयाज बिन अब्बास रदियल्लाहु ताला अन्हु फरमाइन था त जदे सुने अलीउल मुर्तजा शेर खुदा मुझे महबूब मुस्तफा के आखिरी गुस्ल ॾियारियो कहे गुस्ल ॾियारो गाला गाला कहे गुस्लो ॾियारियो जॾहिं तो असांजा आका करीम अलैहि सलात व सलाम हिन दुनिया के अलविदा चयऊं त मुझे आका करीम जो गुस्ल कहे ॾियारियो चो हजरत अलीउल मुर्तजा शेर खुदा कहे ॾियारियो गुस्ल हजरत अलीउल मुर्तजा शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम अते अच भला गाल अध कलाक या गाल तोखे बुधाए वजा चढ़ी आई आ दिमाग ते इंशाअल्लाह ताला शेर खुदा जो तो फैज आ शेर खुदा जो नालो जुबान ते अचे ऐं अंदर तुझे में हा महबूब मदीने वारे मीर जा परवानो जह भी सोहणे अली के इश्क सा सद कंदो न खुदा जी जात थी जाने उन जे अंदर जी दरी जरूर मुझो रब खोलींदो आ याद रखी छड़ियो अली 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 सोहणे के सुञाणन सब कहजे वस जी गाल नाहे अक्सर जगह ते अर्ज कंदो हां हियर गाल पूरी कंदुम पर जुमलो वरी दोहराया थो त इस्म जात आहे मालिक साईं जो अल्लाह
छा इस्म ज़ाता मालिक जो? अल्लाह इस्म ज़ाता। उन इस्म ज़ात जी माना अज ॾींहं ते को करे सघियो आहे? ॻाल्हायो को मतलब ॿुधाए सघियो आहे? अदा अल्लाह जी माना छा आहे? अल्लाह। अल्लाह जो मतलब छा आहे? अल्लाह। 99 सिफाती नाला हन मुझे रब जा। रहीम, करीम। रहीम जी माना चाहे रहम करण वारो, करीम जी माना चाहे कुर्ब करण वारो, गफ्फार जी माना चाहे बख्शण वारो, सत्तार जी माना चाहे ढकण वारो। अल्लाह ताला जा 99 सिफाती नाला, हर एक लफ्ज नाले जी माना मौजूद आ। अल्लाह जो इस्म ज़ात है अल्लाह। चो अल्लाह अल्लाह अल्लाह। एडो त मज़ो आ रब जे मिठड़े नाले में, एडो त सुरूर ऐं सुकून आ अल्लाह जे मिठड़े नाले में। जो जॾहिं आधी रात जो बारड़ो निंड मां जागंदो आ, मासूम बारड़ो निंड कोन कंदो आ। अम्मा थञ प्यारींदी आ, मगर पो बि ट्रू ट्रू कोन छॾींदो आ। डप ॾींदी आ, गिदड़ थो अचे, बचे ट्रू ट्रू कान छॾी। जिन थो अचे, बिल्लो थो अचे, हथरादू अम्मा दाहूं कंदी हू हू कंदी आ न, मन सुम्हे पर बच्चो ट्रू ट्रू कोन छॾींदो आ। उहा जी जल अम्मा जेडी मला बचड़े जे मथों हथड़ो रखी लोली ॾींदी आ। अल्लाह अल्लाह। पाण अखियूं बूटियूं पयूं हूंदियूं हन, मां लोलड़ी पई ॾींदी आ। अधु निंड अधु जाग, हथड़ो बि पई हलाईंदी आ, अल्लाह अल्लाह बि पई कंदी आ। उहो रोंदड़ बचड़ो चुप करे सुम्ही पवंदो आ। मुखे जवाब ॾियो, न बचड़े खे कंहिं ॿुधायो त अल्लाह जी माना छा आहे? अज़ीज़ान मन, अल्लाह जे पाक इस्म जी एतरी त बरकता जो जंहिं जगह ते मिठड़े करीम रब जो नालो वरतो वेंदो आ, उन जगह ते रब जे रहमत जो नुज़ूल थींदो आ। उन बचड़े जे मथा मां अल्लाह जो मिठड़ो नालो वरतो, अल्लाह अल्लाह कई बचड़े खे निंड अचेवे। उन इस्म ज़ात अल्लाह जे माना मतलब जी कंहिंखे बि ॼाण नाहे त पोइ हिन सजण साईं जे फ़कीर खे चवण ॾे, ॿुधाइण ॾे। इन इस्म ज़ात जे अंदर अल्लाह में हरफ भी 5 मौजूद हन ऐं चो 5 तन पाक भी 5 हन। घणा वरी वरी चो घणा? जियां अल्लाह जे इस्म ज़ात जी कंहिंखे बि कल नाहे, इए 5 तन पाक जी बि कंहिंखे कल नाहे। सब कह पंहिंजे अकुल जे आहर, सब कह पंहिंजे इल्म जे आहर। दलील वेही ॾिना, सोचूं वेही कयूं। मां थोड़ो अर्ज करे मोटी अचां। पहिरो पहिरो 5 तन पाक में केरा? चो सुनो, महबूब मुहम्मद रसूलुल्लाह। उन जहिड़ो दुनिया में गाला गाला, उन जहिड़ो दुनिया में न की ॼाओ आ, न की आयो आ, न की थियो आ, न की मुझे बेनियाज रब रहमत लिल आलमीन के एड़ो त बनायो। बनाए भी पाण मुखे जवाब दे, हुजूर के ठाहण वारो केरा? गला गला केरा? मुझे हुजूर जे चेहरे के ठाहण वारो केरा? जुल्फन के ठाहण वारो केरा? ठाहे भी पाण वरी कुरान जा कसम भी पाण करे चवे वदुहा। चेहरो पाण ठाहे पांजे महबूब जो, वरी कुरान जे अंदर चवे तो मुझा महबूब तुझे चेहरे जो कसम। ठाहे भी पाण एड़ो त महबूब ऐं सुहिणो चेहरो ठाही जो ठाहे भी पाण
आशिक भी थे पाण पाण महबूब जो चेहरो ठाहे पांजे महबूब के चवे वद्दुहा ओ मुझा मुस्तफा करीम तुझे चेहरे जो कसम वल्लैल इज़ा सजा ओ मुझा महबूब तुझे हिन जुल्फन जो कसम महबूब जा जुल्फ वार केर ठाहींदो जवाब दे गाला गाला केर ठाहींदो खुदा ठाहींदो न मुझे महबूब मुस्तफा जे कारण जुल्फन जा हबीब जा जुल्फ मुबारक वडड़ा होया जे महबूब जो फणी दींदा होया मुझा दोस्त अजीज हबीब करीम पांजे सहन ते वेही करे फणी जो ॾियन पया तन चोॾीअ जे चमकंदड़ चेहरे जो रब कसम खयो फणी जो महबूबन ॾिनी जुल्फ मुबारक जो मुंह ते लही आया उन कारण जुल्फन जे करे महबूब जे चेहरे ते जो दाही थी त रब चयो वल्लैल इज़ा सजा ओ मुझा महबूब तुझे न कारण जुल्फन जो कसम ठाहे भी पाण कसम भी पाण खणे मक्को शहर खुदा जो आ शहर के कह बनायो आ खुदा बनायो आ न कसम भी पाण रब थो खणे इहो वॾो राज आ इन राज के खोलण जी असा में ताकत काने बहरहाल मां हाला हर 2-3 मिनट गाला झट थकजी पवंदो आ न पोइ दिमाग कम न कंदो पोइ बस करे छॾींदो जेके मिनट गालाए सघां गालाए वठां अल्लाह जा बानड़ो मुझे बेनियाज रब मुझे महबूब मुस्तफा के पंज तन पाक जो पहिरो दिलबर केरा चो मदीने जो ताजदार उन जड़ो कोई दुनिया में अंबिया में कह में कोने बे नंबर ते सुने पंजतन पाक जेन गुलदस्ते जो बियो गुल केरा जो सुनो अलीउल मुर्तजा गला गला केरा अलीउल मुर्तजा ते अच हजरत आदम अलैहिस्सलाम खा इंसानियत जी इब्तिदा थिया कयामत ताई काबे में केर भी कोन जमदो जे कदे जाओ आ त हिकड़ो सुनो अलीउल मुर्तजा जाओ आ कह सुनो अली नबी नाहे चो सुनो अली नबी नाहे मुझे महबूब मुस्तफा जो दादलो आ लादलो आ मुझे महबूब मुस्तफा फरमाए या अली अंत अखी फि दुनिया वल आखिरत अदा अली तू मां मुस्तफा जो दुनिया में भी भाव हई त आखिरत में भी भाव हई मुझो महबूब चवे तू मुझो भा हई पर दिलबर अली जेडी मला चे तेडी मला चे या रसूल अल्लाह मुझा आका कदे भी सोने अली भा न सदियो मुझे मुस्तफा भा सदियो अली आका आका करे सद कयो त मुझा दोस्त अजीज काबे जे अंदर बे कहीं के भी नेमत नसीब नतीजे का शेरे खुदा के 3 नंबर ते केरा चो अम्मा फातिमा ज़हरा 3 नंबर ते केरा अम्मा गला गला अम्मा फातिमा ज़हरा हसनैन करीमैन जी अम्मा है मुझे महबूब मुस्तफा जी बिजे का अम्मा उन जो नालो अम्मा आमिना हजरत ईसा अलैहि सलाम जी अम्मा बीबी मरियम कायनात जे अंदर का भी एड़ी औरत ना है जह सजी जिंदगी एक नमाज जो वक्त भी कज़ात न कयो होजे पर शरीयत हुन के इजाजत भी न दिनी होजे यानी साल जा तमाम ॾींहं महीने जा सभई ॾींहं अगर इबादत कई आ नमाज पढ़ी आ तो मुझे मुस्तफा जी पाक दामन न्याणी अम्मा फातिमा ज़हरा सुणी पढ़ी आ यानी अल्लाह जी जात थोड़ी या गाल समझाया अल्लाह जी जात जा बानड़ो शादीशुदा नौजवान वेठा हो अज भी मियां अली गुल खान जी शादी आ खुदा इन जोड़े के सलामत रखे अल्लाह ताला नेक सालिह औलाद उन के अता फरमाए अजीज दोस्तों औरत जे जवान थियण जी जेका निशानी होंदी आ जडे उहा औरत शादी कंदी आ जडे उहा जवान थियण वारी निशानी यानी ओहो अचण वारो खून
शादी करण खां बाद में जॾहिं भी बंद थींदो आ त पक थींदी आ त पेट में को मेहमान अची वियो आ। ये थींदो आ न, यानी निशानी आ त जॾहिं खून बंद थींदो आ, 1 महीनो 2-3 महीना टेस्ट कई वेंदी आ, ख़बर पवंदी आ त मेहमान अची वियो आ। लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज, मुझे करीम रब हसनैन करीमैन जे अम्मा खे इन खून खां पाक करे छॾियो आ। कॾहिं भी खून को न आयो आ। ऐं जंहिं औरत खे खून न ईंदो आ, चओ त उन औरत खे बचिड़ो, ॻाल्हा ॻाल्हा उन औरत खे बचिड़ो डॉक्टरी सिस्टम मुताबिक पहिरीं खून जो अचण जरूरी आ, बाद में बचड़ो थींदो आ। छो त इन खून जे ज़रिए बचड़न खे ग़िज़ा मिलंदी आ। उहा अम्मा फातिमा ज़हरा सुहणीअ खे मुझे बेनियाज़ रब इन खून खां पाक कयो आ। छो मदीने जे मीर फरमायो, फातिमा तो बिदअतुम मिन्नी, हे मुझी बचड़ी मां मुस्तफा जे जिस्म जो टुकड़ो आ। मुझो मुस्तफा चाहे अचो उन महबूब जे दरबार मां पुछो, या रसूल अल्लाह तवां जी हकीकत चाहे। मुझे महबूब फरमायो, अव्वल मा खलक़ल्लाहु नूरी, सब खां पहिरीं मुझे बेनियाज़ रब पंहिंजे नूर मां मुझो नूर पैदा फरमायो। मुझो मुस्तफा नूरा, चो अम्मा फातिमा ज़हरा सुहणी बिन नूरा। आबे ज़मज़म जा उमरे ता हाजी गुलानो खान 5 लीटर खणी है। उन 5 लीटर मां जेकॾहिं 5 कतरा फुड़ा बाहर कढजन त उहे बि आबे ज़मज़म चइबा या ॿियो पाणी चइबो। मुझे मुस्तफा फरमायो, मां मुस्तफा के अल्लाह पंहिंजे नूर मां पैदा फरमायो आ। पोइ उहो मुझो महबूब मुस्तफा चवे त हीअ मुंहिंजी बचड़ी मां मुस्तफा जे जिस्म जो टुकड़ो आ, त जेका नूर जो टुकड़ो आ उहा छा हूंदी? जवाब ॾे, नूर हूंदी। यानी अम्मा फातिमा जहिड़ो भी दुनिया में, ॻाल्हा ॻाल्हा दुनिया में काई औरत मौजूद नाहे अच सुणे हसन ऐं हुसैन जे मथा जन जा नालड़ा भी रब जन्नत जे बागन जे हुस्नन में लिकाए छड़िया। कंहिंखे अल्लाह दस्तरस न ॾिनी, पहुचण न ॾिनो उन हसनैन करीमैन जे मथा। अञा निमाज भी फर्ज कान थी आ, रोज़ो निमाज ज़कात हज कुछ भी फर्ज न थियो आ। त मुंहिंजा दोस्त अजीज बिना फर्जियत जे मुझे करीम मुस्तफा बिनी बचड़न के जन्नत जी सरदारी हवाले करे छड़ी आ। उन्हनि बिनी जवानन जेड़ो भी दुनिया में, यानी जिए इन 5 जी कंहिंखे ख़बर न थी पवे, इए मालिक जे इस्म ज़ात जी भी कंहिंखे ख़बर न थी पवे। बस इहो यकीन आ त अल्लाह अल्लाह करने से अल्लाह अल्लाह। सुन लतीफ़ सरकार जो शेर आ न त कख सड़न पन सड़न सड़े साओ गाह, जन रिझायो अल्लाह तो न अचे तन खे। अल्लाह जो इस्म अहिड़ो आ जो जिथे वठबो आ वठण वारे जे मथों त रहमत वसंदी आ, पर जेसिताईं आवाज वेंदो आ ओसिताईं भी रहमत जो नुज़ूल थींदो आ। त अल्लाह जो इस्म रहमत आ त 5 तन पाक भी, ॻाल्हा ॻाल्हा 5 तन पाक भी रहमत हन। ॻाल्हि घणी अॻिते निकिरी वेंदी। शादीअ जो मौक़ो आ, हिन मौक़े ते कबी आ ख़ुशी घणी, शेरो शायरी घणी कबी आ, पर हाणे निकिरी जो पिया हूं त ॻाल्हि जेका असुल ॿुधाइण तो चाहे ज़रूर ॿुधाईंदुमि तव्हां दोस्तन खे। पोइ भले कलाक थियो त ख़ैर आ, या तव्हां खे बि पक हूंदी आ त चरियो फ़कीर आ सजण साईं जो अचण खां पोइ ख़बर कान पवंदी अथसि। ॻाल्हि जेका ॿुधाइण तो चाहियां, कहिड़ी ॻाल्हि किथों खई थम यादि कयो। अॼु जेको ॿुधाए चवां त वाह वाह तोखे जलसे ॿुधण जो हक़ आ, मूंखे यादि आ। ॿुधायो कहिड़ी ॻाल्हि तो निकितो हा? मां थोड़ो ॻाल्हायो सही न, मां ॿुधां सही न, अञा थोड़ो वधो, मां ॾिसां त कहिड़नि कहिड़नि जो तवज्जो आहे। सदको वञा, मुंहिंजो वस हुजे त हाणे ई टिकेट वठी तव्हांखे सिधो PI में मोकिलियां, सिधो मदीने। पर मुंहिंजो वस कोन्हे, दुआ थो कयां मौला सभिनी खे मदीनो घुमा त महबूब जो गुंबज़ खज़रा ॾिसी अचनि त कुझु दिमाग़ में ताक़त पैदा थिए।
महबूब जे दर ते आबे ज़मज़म पियंदासीं न इंशाअल्लाह ताला। याद रखी छॾियो ही जेका असां तव्हां खे वेसर घणी आहे न इहा गुनाहनि जी कसरत जे करे वेसर आहे। अल्लाह ताला तव्हां असांखे पंहिंजे पनाह में रखे। अर्ज़ पे कयमि त मुंहिंजे सुहिणे अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे आख़िरी गुस्ल गल गल आख़िरी गुस्ल उन खां अॻु में ॻाल्हि पे कयमि मुंहिंजे दोस्त मुंहिंजो दोस्त अली मोहम्मद अदा एॾो रखण वेठो उन नालो वरतो हज़रत फैयाज़ बिन अब्बास जो तहां खां विसरी वियो। हज़रत फैयाज़ बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु तव्हां खे ॿुधायमि पे त गुस्ल मुंहिंजे महबूब खे सुणे अली अल मुर्तज़ा ॾिनो लहद में कंहिं लाथो अचो हज़रत फैयाज़ बिन अब्बास नालो याद कयो नालो छाहे हज़रत फैयाज़ बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइन था जेॾी महिल मदीने जे मीर खे मां लहद में लाथो आ उते लहद पासे खां कान थींदी आहे जाबलो इलाइको आहे विच में थींदी आहे। चवे तो जेॾी महिल लहद में लाहे करे जेको लहद में लाहींदो आहे तव्हां वॾड़ा वेठा हो छा कंदो आहे पछाड़ीअ में ॾिसां त कहिड़ा लहद में लहंदा हो छा कंदो आहे। ओ मुसलमानो यादि रखी छॾियो वॾे रप छॾियो जेको मज़ो अथव गुरबत में मज़ो अथव जेको प्यार अथव ग़रबत में प्यार अथव। वॾेरो को लहद में पंहिंजे अबे खे बि लाहींदे ॾिठो अथव हिकिड़ो मूंखे जवाबु ॾियो ॻाल्हायो चुप छो था थियो कॾहिं सोचियो अथव त छो वॾेरो भले अबो सभु गुज़ारे वञेसि न काटन पियो ॿाहिरि बीठो हूंदो बा छोकरा हिम्मत कयो बाबे खे मथां देरि थी वञे थोरो तकड़ में पहुचायोसि। हालांकि औलाद जे मथां हक़ याद रखी छॾियो सभ खां वॾो हक़ औलाद खे क़ुरान पढ़ायो दीन सेखारियो। गुस्ल ॾियारण बि पहिरों औलाद जे मथां हक़ आहे पहिरों हक़ कंहिंजे मथां आहे मौलवीअ खे वठी जो फलाणे खे छो वठी जो पंहिंजे औलाद खे सेखारियो। बच्चो पंहिंजे अबे खे गुस्ल ॾे न्याणी पंहिंजे अमड़ खे गुस्ल ॾे उहो अबो बि ख़ुशि नसीब आहे उहो पुट बि ख़ुशि नसीब आहे उहा माउ बि ख़ुशि नसीब आहे उहा धीउ बि ख़ुशि नसीब आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बच्चो गुस्ल ॾियारे पुट जनाज़े जी निमाज़ पढ़ाए पुट कुले कांधी थिए उहो ई पुटड़ो लहद में लहे लहद में बीही करे पंहिंजे दिलबर बाबा खे हथड़न सां वठी करे अमानत मालिकन जे हवाले करे छो आख़िरी दीदार थींदो आहे आख़िरी दीदार लहद में थींदो आहे पर नसीब कंहिंखे थींदो आहे उहो आख़िरी दीदार जो जेको लहद में लाहींदो आहे न इहा ई त ख़ुशकिस्मती आहे जेका ख़ुदा वॾेरनि खे वॾेरनि जे लाइ बि दुआ था घुरूं भाइरनि असांजा ख़ुदा उन्हनि खे बि नसीब करे जेको न लहद में लाहींदो आहे मैयत खे उहो जेॾी महिल ई मुंहिंजा दोस्त रसी मुंहं जी खोलींदो आहे कफन ते परे करे हुनजो चेहरो काबतुल्लाह शरीफ़ ॾे कबो आहे न उहो आख़िरी दीदार फ़क़त उन खे नसीब थींदो आहे जेको लहद में मैयत खे लाहींदो आहे। दुआ घुरो त तव्हां असांखे लहद में शल पंहिंजा बच्चा लाही शल पंहिंजा छो त यादि रखो दोस्तो जेॾी महिल न तव्हां खां थो पुछां बच्चो पंहिंजे पीउ खे लहद में लाहींदो उन जे अंदर जी कैफ़ियत छा हूंदी जवाब सोचे वठ जवाब ॾे मौलवी बि लाहींदो ॿिया कम वारा बि लाहींदा ग़रीब बि लाहींदा अदा थोरो सिधो करीस अदा थोरो हीअं करीस टेॾो अञा हीअं करीस पर जेॾी महिल बचड़ो लाहींदो कफन परे बि कंदो पियो दिलि फिथल हूंदी अखियुनि में लुड़क हूंदा जेॾी महिल आख़िरी दीदार कंदो उन महिल बि चवंदो ओ मुंहिंजा करीम रब मुंहिंजे दिलबर बाबा जी पारत हुजे चवंदो या कोन चवंदो ओ मुसलमानो पंहिंजे दिलबर बाबा खे या पंहिंजे करीबी रिश्तेदार खे पंहिंजे हथड़नि सां लहद में लाहियो मुंहिंजो मदीने जो मीर पंहिंजे ग़ुलामनि खे पाण लाहींदो आहे
पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात पांजे गुलामन के लहद में लाहींदाहन। जडे सलमान फारसी मुझा दोस्त अजीज कशाला करे आयो बशर्त पूरा थी वया अन्या टी निशानी गोले पयो जेका राहिब बुधाई हुयस त महबूब जे बिनी कुलन जे विच में नबूवत वारी मुहर लगला। हाने उआ गोलन जे ला गोले रहो आ हबीब करीम पांजे गुलाम के लहद में था लाहीन। हजरत सलमान फारसी केडी मल हीअं वञे केडी मल हीअं वञे त मन इया कमली वारी चादर परे थे त दीदार करे वठा। चादर त परे कान थी महबूबन करीमन पांजे गुलाम के लहद में लाहे मथे निहारे फरमायो सलमान हेडऊ फिरिया मुझे मुस्तफा पान चादर परे करे देखारियो हेडे दिस जंजी तलाश में निकतो हुई ओ मां मुस्तफा करीम वेठो हां। अजीज दोस्तों पांजे अजीज के कब्र में लाहण कंहिंजी सुन्नता गाला गाला कंहिंजी सुन्नता। सच चवा अञा थोड़ो वधाए सच चवा गालियूं घणियूं निकरी वेंदियूं पर मूंखे मोटण में यादगिरो कजो। फाटल कपड़ा मुझे मदीने जे ताजदार पाता हन गाला गाला कह पाता हन। ओ गरीब तू रुगी पान सुञाण तो जड़ो खुश नसीब दुनिया में आहे ही केर कोन। फाटल कपड़ा मुझे मुस्तफा करीम पाता कपड़न के सुईअ सां सिबी मुझे करीम मुस्तफा पातो। बुधाए त इहा मुझे महबूब जी सुन्नत गरीब के नसीबा या अमीर के नसीबा जवाब दे। सोचे सोचे पो जवाब दे। मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जुतड़ी मुबारक छिजंदिया अम्मा आयशा सिद्दीका सोनी फरमाईंदिया मुझा महबूब पांजे हथड़न सा पांजी जुती पान था गंढीन पान पांजी जुतड़ीअ के टाकड़ो हणी पाईंदा हन। जवाब दे इया सुन्नत गरीब जो मुकद्दर या अमीर जो मुकद्दर जवाब दे। ओ गरीब तू खुश नसीबा केतिरियूं ई सुन्नतूं मुझे करीम मुस्तफा जो अल्लाह गरीबन के नसीब कयूं हन। कब्र में लाहण जे ला गरीब वेचारा तैयार बीठा हुंदा रुगी वडेरे जे ला न सब कह जे ला तैयार बीठा हुंदा हन। ओ गरीब तू रुगी शुक्र कर ऐं सब्र कर तुझे जिंदगी जो हिकड़ो हिकड़ो मिनट इबादत खास करे हारी जी जिंदगी खास करे मजदूर जी जिंदगी तू सजो ॾींहुं बनीअ ते मेहनत थो करी मिंट मिंट तुझी इबादत छो त हलाल जी रोज़ी थो कमाई हलाल जी रोज़ी कमाइण इबादत। अजीज़ाने मन गरीब सजी सजी रात पाणीअ ते गुज़ारे इबादत। बस फर्क इहो आ जो इनखे इबादत समझी करे तू कर त ॾिस त मुंहिंजो रब कीअं थो तोखे रंग लाए छॾे। गाल घणी खुली वेंदी। सब का पहिरीं मोटी अचा अज वायदो कयो सजण साईं जी फकीर सां त इंशाअल्लाह ताला को बि अजीज़ो कार बि दुनिया छॾे वेंदो त कोशिश करे पाण लहद में लाहींदासीं। उन मल कपड़न जो फिक्र न कर उन मल इहो फिक्र न कर त मुंहिंजा कपड़ा मेरा थींदा उन मल इहो फिक्र कर त जो आखिरी दीदार मूंखे नसीब थो थिए। सभई कब्र जे ॿाहिरों ॾिठो न कब्र में लाहण खां पोइ जेको दीदार आ आखिरी दीदार ओहो आ त मां अर्ज़ पे कयो कंहिंजो हज़रत फैयाज़ बिन अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु मुझे करीम आका के पंहिंजे हथड़न सां लहद में लाहिन था पाण फरमाइन था त खुदा जे इज्जत ऐं जलाल जो कसम जेडी मल मूं महबूबन करीमन के लहद में लाथो दिल मजबूर कयो त आखिरी दीदार फयाज करे वठ हिय जो निहारिया त मूं महसूस कयो त मुझे मुस्तफा जा लब हिली रहा हन मुझे करीम आका जा लब हिली रहा हन दिल मजबूर कयो त कन वेझो कया त मुझे मुस्तफा करीम जे लबड़न मां छा निकरी रहो आ चवे तो मुखे पांजे बेनियाज रब जो कसम कन जो वेझो कया त मुझे मुस्तफा करीम जे लबड़न मां आवाज अची रहो आ और रब हबली उम्मती ओ मुझा करीम रब
मुझे गुनहगार उम्मत जी पारत हुजे। ओ मुझे करीम रब मुझे गुनहगार उम्मत जे हालत रहम फरमाए जा। हबीब दुनिया में आया अचण महल भी मुझे करीम रब जे पाक जुबान ते हे लफ्ज़न मुझा महबूब दुनिया के अलविदा चवन था। तदह भी मुझे करीम मुस्तफा जे पाक जुबान ते ये लफ्ज़न ओ मुसलमान महबूब अचन भी तुझे ला दुआऊं कंदा। दुनिया के छड़े वजन तदह भी तो ला दुआऊं कंदा। गुंबज़े खजरा में महबूब आरामी तदह भी तुझे ला दुआऊं प्या कन। छा तुझे मथा महबूबन जो एतरो बि हक नाहे जो हेड़े शादी जेड़े पुर मुसरत मौक़ियन ते तो जडे मुझे महबूब जे दुरूद ऐं कुरान जी महफिल सजाई आ। खुदा जो कसम मुझो खुदा भी तो ते राज़ी थींदो त मदीने जो घोट भी राज़ी थी पवंदो। छो त हेड़ी महफिल सजाइण रुगी पंहिंजे ला नाहे। मिठड़ा गुलण खान तो ही महफिल त सजाई हिते राग कराई है तदह भी मह शादी नंढड़े जी थी वने है। जेकरे रुगी भत करी है तदह भी थी वने है। पर हे रब जे कुरान जूं लोलियूं मदीने वारे मीर जूं मिठड़ियूं बोलियूं हे केर बुधाए है। मुझा दोस्त जदे हेतरन बुधियूं कह रुगी जरड़े ते भी अमल कयो बुधाए त मुझो खुदा तो ते नाराजी थींदो त कहते राजी थींदो। अज़ीज़ा ने मन गाल घणी खुलंदी थी वने। मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम के आखिरी गुस्ल कह दिनो न मुझा हजरत अली उल मुर्तजा अणता गालाए नथा मुखे किया खबर पे तहां जागो था या निंद्र में हो। चो सल्लल्लाहु अलैहि कया रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। किन ता जो ख्यालात बटरे झूठा चाढ़ियो ऐं नातू पढ़ूं छा ख्यालात लगे ये तो ता जी नियत कुछ अहिड़ी है। पर मां चवां तो नात खान फकीर हकड़े ॾाढो प्यारियूं नातूं ॿुधायूं मां बगालियूं करे वठां आहे त नात बि महबूबन जी तारीफ़। पर टाइम एतिरो कोन्हे हिक ॿ ॻाल्हि ॿुधी वठो मतां ॻाल्हि का रहिजी वञे नात रहिजी वरी ॿिए दफ़े पढ़ी वठंदासीं। अज़ीज़ दोस्त मस्जिद हिकड़ो दफ़ो जिथे फर्श ते ठही वञे वरी को दुनिया जो ताकतवर आहे जो ने के ड्राहे वरी बियो को घर बनाए सोचे पो जवाब दे छो छाजे करे थोड़ो जवाब दियो। मां तव्हां खे थोड़ो आज़माइण तो जा सजी उम्र गुज़री थव जलसा ॿुधंदे तक़रीरूं ॿुधंदे कुछ त मां ॾिसां त तव्हां वटि बि कुछ दाणा आहिनि या कोन्हनि। छो उहा कहिड़ी ॻाल्हि हा जंहिंजे करे ज़मीन कंहिंजी आहे चओ रब जी आहे। जमीन सब पाक आ। मदीने वारे मीर ऐलान नुबुवत कयो रब ऐलान कयो महबूब तुंहिंजे अचण सां ज़मीन सजी सजी ज़मीन पाक आ। जॾहिं सजी ज़मीन पाक आ त पोइ ही बंगलो या जगह ठाराई आहे में हाजी गुलण सुभाणे वरी इन जगह ते ॿी ठाराए छॾींदो परीं टी ठाराईंदो मर्ज़ीअ जो मालिक आ। विकिरो करे छॾे मर्ज़ीअ जो मालिक आहे या विकिणी ॿी वठे मर्ज़ीअ जो मालिक आहे को जेको चए त मस्जिद विकिरो करे वरी ॿी वञी ठाहियां आहे को ॿुधायो। विकिरो भी नथो करे सके उन जगह ते बियो भला चे त इया मस्जिद ड्राहे इते वडो महल ठाराया भला बे हंद मस्जिद ठाराए सकंदो। पो मुखे जवाब दियो तो आखिर राज केड़ो आ छाजे करे हिकड़ो दफो मस्जिद जो बुनियाद खयो या कयामत ताई उहा मस्जिद रहंदी। उन जे बुनियाद जी जेका मुजा दोस्त अजीज कनेक्शन आ अर्शे मुअल्ला सा मिली वियो सच्चा छाजे करे इहा खबर कंखे भी काने। नमाज जे करे चाचे चयो नमाज जे करे तहां वरी चो तो भला और मुराकबे जे करे चाचा जे करे नमाज जे करे मस्जिद के एतरी इज्जत होजे हां त नमाज त बनीअ ते भी पढ़ंदा हूं नमाज त घर में भी पढ़ंदा हूं नमाज त बंगले में भी पढ़बी आ। हाणे बुध त जुतो तोखे सजन साईं जो फकीर बुधाए त मस्जिद के एतरी इज्जत मिली छाजे करे आ।
ऐं खुदा जी कुदरत दे निहार जहीं भी जगह ते अल्लाह जे कामिल वलीअ जी मज़ार हुंदी आ उन जे भर में मस्जिद जरूर हुंदी आ। इन बिनी गालन जी निस्बत बुध हिकड़ो दफो दिल खोले चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह महबूबे सुबहानी। छा नालो वरतुम? महबूबे सुबहानी शहबाज़े ला मकानी सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाहि ताला अलैहि जॾहिं हज ते वया कद काॾे वया वरी चओ जॾहिं हज ते वया साणुन केतिराई गुलाम गॾु हुया जॾहिं सरज़मीने मक्का ते पहुता छा थो सम्झी जॾहिं अब्दुल कादिर जीलानी मके पहुतो हूंदो काबतुल्लाह शरीफ जो तवाफ करण खां बाद जॾहिं नमाज जो टाइम थियो आ जी हाजी गुलन भी मक्के जो दीदार काबतुल्लाह जो तवाफ करे आयो आ फकीर मोहम्मद यूनुस भी करे आयो आ खुदा बाकी सबन के भी नसीब फरमाइंदो जॾहिं पेश इमाम ईंदो आ ओहो मक्के पाक जो मुंहिंजा दोस्त अजीज अज भी सऊदी हुकूमत वटि मुफ्ती आज़म जरूर हुंदो आ जेको वडो पावर रखंदो आ उन वक्त में मुफ्ती आज़म नमाज पढ़ाइण आयो आ जिया जो हरम मां दाखिल थी काबतुल्लाह जे सहन में नमाज ला आयो काबो त साम्हूं हुयो पर काबे जे कुंड खां साम्हूं अब्दुल कादिर जीलानी बीठो हुयो जीअं मुफ्ती आज़म जी नज़र अब्दुल कादिर जीलानी ते पई नज़रूं बीही वयूं दिल में ख्याल आयो मानू तक खोड़ डिठा हथ में पर ही जवान का भी शया मुफ्ती आज़म मक्के जे दिल में ख्याल आयो आ बार कैफ नमाज थी वई नमाज पढ़न खां बाद में वो मुफ्ती आज़म हली थो अचे कहंदे जो सोने दस्तगीर दे दिलबर अब्दुल कादिर जीलानी पीर दे ड्रोड़ी थो अचे रिढ़ी थो अचे अब्दुल कादिर जीलानी सा हथड़ो मिलाए चवे तो ऐ जवान आही त अजनबी पर तुझो चेहरो बुधाए थो वडे राज वारो तारुफ करा सुने अब्दुल कादिर जीलानी मुख्तसर नालो बुधायो अब्दुल कादिर मुझो नालो आ सैयद जादो हां गीलान जे रहण वारो हां उन मुफ्ती आज़म निहारे चयो अन्या छुपाई तो आलिम भी जरूर आही तो मुझे सोने पीरन जे पीर मुर्गी चयो अल्हम्दुलिल्लाह छा फरमायो अल्हम्दुलिल्लाह समझी वयो मुफ्ती आज़म मक्का तही जवान का भी शया वेही रहो चे यार वेहो त कचहरी कयो काबतुल्लाह जे सहन में सुनो पीरन जो पीर भी वेठो वा मुफ्ती आज़म मक्का भी वेठो वा सुने अब्दुल कादिर जीलानी दे निहारे चवे तो आलिम वेहंदा हन इल्मी गुफ्तगो थींदी आ मां मुफ्ती आज़म मक्का हां मुखा जान हासिल करण जे ला तवां जे दिल में को सवाल हुजे त पुछो मां तवां के उन जे बारे में जान दियां जो त तवां गीलान जे रहण वारा हो मता तवां के मालूम न हुजे उन के केड़ी खबर त आहे त गीलान जे रहण वारो पर हकीकत में दरबारे मुस्तफा जो अचण वञण वारो आ छो त ज़ाहिरी किताबन जो मुफ्ती आ सोने अब्दुल कादिर जीलानी मुर्की फरमायो पान फरमायो ऐ मुफ्ती साहब ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई थव असां जे दिल में हिकिड़ो सवाल आ इन जी मेहरबानी करे जवाब ॾियो ओ मुस्लमान जी सवाल दिल खोले ॿुधजा जिंदगी भर जिंदगी रही न रही सजण साईं जे फ़कीर खे यादि कंदे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ महबूबे सुबहानी उन मुफ्ती आज़म दे
निहारे चयो ओ मुफ्ती आज़म मुझे आका करीम जो जॾहिं आखिरी गुस्ल करायो सोने अलीउल मुर्तजा शेरे खुदा मुफ्ती साहब चयो बिल्कुल सच था चो शेरे खुदा गुस्ल करायो सोने अब्दुल कादिर जीलानी निहारे चयो मुफ्ती साहब एतरो त बुधायो त मुझे महबूब मुस्तफा जे ओहो गुस्ल वारो पानी काडे वयो। गौर सां बुधजा महबूबे सुबानी केड़ो सवाल कयो ओ मुफ्ती आज़म मक्का मुझे करीम आका जो जेको आखिरी गुस्ल सुने अलीउल मुर्तजा करायो वक्त कोने बुधाई हां त उन खूह जी मुझे मुस्तफा करीम निस्बत बुधाई हुई अदा अली हिन खूह मा हेतरा डोइला कढी अचजो उन सा मुखे गुस्ल कराइजो छो त मुझे सुने अलीउल मुर्तजा जे सामो मुझे आका करीम कदे राज जाहिर कयो हो तही खूह दिसण में त मदीने में पर हकीकत में हिन जी लिंक्स अल्लाह जन्नत में मिलाया मुझे रब जन्नत मामा मुस्तफा लायो पानी मोकलियो आ। मस्जिद कुबा का थोड़ो साइड ते आ अरबन जा मानू सख्त बंद करे छडियो तन बहरहाल घणो तवील न थो वञा शेरे खुदा गुस्ल करायो महबूब के सोने अब्दुल कादिर जीलानी बचड़े अलीउल मुर्तजा जे पुछो ए मुफ्ती आज़म ओहो गुस्ल वारो पानी काडे वयो मुफ्ती साहब सवाल बुधी हैरत में पइजी वियो एड़ो सवाल जेको जिंदगी में कहीं कयो ही कोने हिकड़ी निगाह सवाल जे मथा हिकड़ी निगाह दिलबर दस्तगीर जे चेहरे जे मथा चेहरे दे थो निहारे चवे तो हेड़ो चेहरो कदे डिठो नाहे सवाल दे थो निहारे चवे तो हेड़ो सवाल भी कह को न पुछो आ दिमाग ड्रोड़ाइंदे ड्रोड़ाइंदे सोने अब्दुल कादिर जीलानी के तो चवे ए अजनबी सैयद ज़ादा अजो की रात मोहलत दिनी वने मां किताब खोलिया सुबह जो फजर ते जवाब दींदुस पीरन जे पीर मुहियद्दीन मीर मुर्की फरमायो तवा के इजाजत हो त पांजी जान पियो अब्दुल कादिर जीलानी के बुधाए बुध त मुझे अब्दुल कादिर जीलानी उनके छा छा बुधाए छडियो आ। सुभान अल्लाह ओ करम कजा को असा को जनते ओ करम कजा को असा को झिड़नते ओ महबूबे सुबहानी अल्लाह दिलबर जवान जिलानी करम कजा को असा को झिड़नते है करम कजा को असा को झिड़नते ओ महबूबे सुबहानी सुना दिलबर जवान जिलानी करम कजा को असा को झिड़नते ओ करम कजा को असा को झिड़नते ओ महबूबे सुबहानी सुना दिलबर जवान जिलानी करम कजा को असा को झनते हो करम कजा को है अल्लाह दमे जदे हूँ तुस अकेलो अल्लाह दमे जदे हूँ तुस अकेलो है अल्लाह दमे जदे तुस अकेलो अल्लाह दमे जदे हूँ तुस अकेलो ओ उते कजा आसानी सुना उते कजा आसानी
करम कजा को असा मुरीदन ते ओ करम कजा को असा को झिड़न ते ओ महबूबे सुबहानी सुना दिलबर जवान जिलानी करम कजा को असा को झिड़न ते हो करम कजा को है बुढ़ड़िया जो जिया बेड़ो तारी बुढ़ड़िया जो जिया बेड़ो तारी ओ बुढ़ड़िया जो जिया बेड़ो तारी बुढ़ड़िया जो जिया बेड़ो तारे ओ ये थिए मेहरबानी सुना ये थिए मेहरबानी करम कजा को असा को झिड़न ते ओ महबूबे सुबहानी सुना दिलबर जवान जिलानी करम कजा को असा को झिड़न ते हो करम कजा को वक्त कोने न त कुरान जूं आयतूं पढ़ी ॿुधाई है जिथे सब छॾे वेंदा उते भी वली कम ईंदा रब जो कुरान थो चवे हिकड़ी आयत पढ़ी तो ॿुधाई मता म्या अली गुल घोट जा पीउ हाजी गुलण मता को सुभाणे पुछी विझे तो खा अल्लाह जे हिकड़ी आयत कुरान करीम जी पढ़ा थो पर पोयो किसो याद कजा मुझे सुने करीम रब पंजे पाक कुरान करीम जे अंदर फरमायो अल अखिल्ला यौम इज़िम बादुहुम लिबादिन अदु इल्लल मुत्तकीन अल्लाह जे ज़ात फरमायो जडे कयामत जो दिहाड़ो थींदो सबई हिक बे जा दुश्मन थी विंदा पीउ पुट खे न सुञाणंदो भाउ भाउ खे न सुञाणंदो दोस्त दोस्त खे कोन सुञाणंदो ओ मुंहिंजा करीम रब भला उते को साथ ॾियण वारो हूंदो या कोन हूंदो मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो जेके मुंहिंजा परहेज़गार ऐं मुत्तकी बाना आहिनि जिथे सबई दुश्मन थी विंदा उहे मुंहिंजा मुत्तकी बाना उते भी दोस्ती जो साथ निभाईंदा मुझे सुने करीम रब जो कुरान करीम बुधाए रहियो आ वरी चो दरबार खुदा में अर्ज कयो ओ मुझा सुना करीम रब उहे मुत्तकी बाना केर हन अल्लाह कुरान करीम में फरमायो इन औलिया ओहू इल्लल मुत्तकून मुझे अल्लाह फरमायो उहे जेके मुत्तकी बाना हन उहे मां अल्लाह जा वली हन गाला केर हन गाला गाला केर हन इते थोड़ो खोली दो हला आयत करीमा के मुझे सुने बेनियाज रब कुरान करीम जे इन आयत में ऐलान फरमायो आ त जेको भी वली हुंदो आ ओ जरूर जरूर परहेज़गार ऐं मुत्तकी हुंदो आ वरी गौर सां बुध अज दुनिया जो अजीब फितनो हली रहियो आ सबको पांजे पान के वली पियो सडराए के भंग चरसू शराब पी करे पांजे पान के मुंहिंजा दोस्त अजीज वडो मुर्शिद पिया सडराइन खबरदार थी अल्लाह जो कुरान क्लियर चई रहियो आ इल औलिया इल्लल मुत्तकून
मुत्तकून वली उहो हुंदो आ जेको परहेज़गार ऐं मुत्तकी हुंदो आ। अञा थोड़ो खोलियां तो हर परहेज़गार वली कोन हुंदो आ मगर जेको वली हुंदो आ ओहो परहेज़गार जरूर हुंदो आ। जुमलो तोहफो थो ॾे समझो। हर परहेज़गार वली चो हर परहेज़गार वली कोन हुंदो आ मगर जेको वली हुंदो आ उहो परहेज़गार जरूर हुंदो आ। मूंखे चओ त सजण साईं जा फ़कीर मिसाल ॾे चओ त ॾियां मिसाल पुछ त मिसाल चो छो त सजण साईं जो फ़कीर सवलो मिसाल करे ॾींदो आहे न। चो फ़कीर सवलो मिसाल करे ॾे। सवलो मिसाल करे ॾे। हीरो छा मां ठहंदो आहे चो पत्थर मां। ॻाल्हि ॻाल्हि छा मां ठहंदो आहे? हीरो पत्थर मां ठहंदो आहे। कहिड़ो बि हीरो हुजे उहो ठहंदो पत्थर मां आहे मगर हर पत्थर हीरो कोन हूंदो आहे। हीरो ठहंदो पत्थर मां आहे मगर हर पत्थर हीरो कोन हूंदो आहे। उन पत्थर मां हीरो ठहंदो आहे जंहिंजे मथां ख़ासि महिरबानी थींदी आहे। तफ़सील में नथो वञा। पत्थर पत्थर हुंदो आ पर जॾहिं निगाह थी वेंदी आ पत्थर मां हीरो थी वेंदो आ। परहेज़गार दुनिया में लखे करोड़े मगर साहिब विलायत उहो थींदो आ जंहिंते महबूब मदीने वारे घोट जी निगाह ख़ास थींदी आ। मुझे अल्लाह कुरान करीम में फरमायो सभई दुश्मन थी वेंदव मगर मां रब थो ॿुधायां त मुंहिंजा परहेज़गार याने मुंहिंजा जेके वली आहिनि उहे क़यामत में भी साथी हूंदा। क़यामत में भी इन करे जेके आशिक दीवाना हो इन करे चवंदा हो त ओ बुढ़ड़ीअ जो जियां बेड़ो तारी बुढ़ड़ीअ जो जियां बेड़ो तारे ओ इए कजा आसानी सुना इए कजा आसानी करम कजा को असा को झिड़न ते ओ महबूबे सुबहानी मुर्शिद सजन सुना जवान अल्लाह आबादी करम कजा को असा फकीरन ते ओ करम कजा को। कुरान का पो हदीस भी बुधाई तो इमाम मुस्लिम के खोल इमाम बुखारी के खोल मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जात फरमायो 3 ॾींहं गुजरी वया मुझो मदीने जो मीर नमाज पढ़ी हलियो वने कह बि सहाबी सा कलाम न पियो करे। हिकड़ो ॾींहुं न 2 ॾींहं न 3 ॾींहं ते मुझे करीम आका जॾहिं पंहिंजे सहाबा सा मुर्की ॻाल्हायो सहाबा मिंट मिंट जे ला दीवाना हबीबन जे दरबार में अर्ज कयो महबूब 2 ॾींहं रात ॾींहं रोदे गुजरिया हन हबीब छाजे करे कचहरी न पई थे। मुझे करीम मुस्तफा फरमायो त जॾहिं मुझे बेनियाज रब ऐलान कयो ओ मुझा महबूब मुस्तफा 70,000 तुझे उम्मत जा उहे वली हल जन के मां अल्लाह बिना हिसाब किताब जे जन्नत में मोकले छॾींदुसे। घणा हजार वरी वरी चो घणा हजार। ओ म्या अली गुल नौजवान घोट जे शादी में अचण वारा हे मोहब्बत जूं ॻाल्हियूं याद कजा हदीस जूं ॻाल्हियूं याद कजा। मुझे आका करीम फरमायो जॾहिं अल्लाह इहो ऐलान कयो मां खुदा जे दरबार में अर्ज कयो मौला मुखे उम्मत वडी ॾिनी थे अञा मेहरबानी वधा। ॿिए ॾींहं ते मुझे करीम रब फरमायो ओ मुंहिंजा महबूब मुस्तफा उहे जेके 70,000 तुंहिंजा बिना हिसाब किताब जे जन्नत में वेंदा उन्हनि मां हिकिड़ो हिकिड़ो हिकु हिकु 1000 पंहिंजे आशिकनि खे गॾु वठी वेंदो।
मुझे करीम मुस्तफ़ा फरमायो मां मुस्तफ़ा के अञा ढो न थियो वरी अर्ज कयम ओ मुझा करीम रब अञा वधा जदे अज सुबह मुझे रब फरमायो वलिकुल्लि वाहिदिन मिनहुम 70 अल्फा ओ मुझा मुस्तफ़ा तू राजी थी मां अल्लाह जाना तो तुझे दिल में छाहे मां रब ऐलान तो कया उन 70,000 मां तुझो हिकड़ो हिकड़ो वली 70,000 गड आशिक वठी जन्नत में वींदो। मुझे मदीने जे मीर फरमायो खोल इमाम बुखारी के खोल इमाम मुस्लिम के मुझे महबूब फरमा अज मां मुस्तफ़ा डाढो खुश हां मां तोखा तो पूछा बख्शिश तुझी थे खुश मुझो मुस्तफ़ा थे सोच तो सही प्यार मुझे मुस्तफ़ा जो बख्शिश तुझी थी थे खुश मुझो मुस्तफ़ा तो थे गुनाह तुझा था मेट जन खुश मुझो मुस्तफ़ा तो थे छाजे करे चो त जडे बच्चे जी का खुशी हुंदी आ त अबे अम्मा का वधिक बियो केर खुश थींदो आ मुझो करीम मुस्तफ़ा करोड़े अबे अम्मा का वधिक प्यार करण वारो आ इन करे मुझा दोस्त अजीज सा औलिया अल्लाह जे निस्बत में चंबड़ियल हुंदा हो जो अल्लाह वलियन जे करे डाढी मेहरबानी कंदो आ वक्त डाढो तेजी सा पियो गुजरे मुके मोटण दियो यार मुके गाल पूरी करण दियो गाल न रहे छो त गाल डाढी अजीम पे कयम खबर तो केड़ी गाल कयम सोहणे अब्दुल कादिर जीलानी जी कंहिंजी गाल पे कयम दिलबर जीलानी जी किथे छड़ियम मुफ्ती साहब गाला गाला मुफ्ती साहब रात जी मोहलत घुरी अब्दुल कादिर जीलानी घोट मोहलत दई छड़ी सजी रात मुफ्ती साहब लाइब्रेरियूं गोलियूं किताब गोलिया किताबन में हुजे त जवाब मिले किताबन में हुजे त जवाब मिले मुफ्ती साहब के जडे कहीं भी किताब मां जवाब न मिलियो अजीजा ने मन किताब बंद करे दिल में ख्याल तो करे भला हणे नथो लभे त छा कया अखड़ी तो खणी बूटे अञा अखड़ियूं मस बूटी त मुझे पुनल पेरड़ो पातो आ अल्लाह अल्लाह हाजी गुलाम नबी महेसर उन हिकड़े शहर में खबर थी छा चयो उन मुफ्ती साहब एडा किताब पढ़िया पर कदे अग में उनके दीदार कोन थियो उन जे थेस हां तो उन जो न मल दुआ कोन घुरे महबूब हाने वस कोने कुर्ब कर पर इहा वाट भी जेके रब नसीब करे ए मेहड़ में सादड़ो चढ़ियो फकीर सिंधी शायर मुझे मुस्तफ़ा जो छा थियो चवे चवे तो हफ्ते हफ्ते में खुदा दिल पर थो आने ख्वाब में हफ्ते हफ्ते में खुदा दिल पर थो आने ख्वाब में अण डिठे महबूब के वर तुम सुञाणे ख्वाब में हफ्ते हफ्ते में खुदा दिल पर थो आणे ख्वाब में छा मुझो खाली मनहड़ो छा मुझो सुहणो सजण जे नवाज़े थो तपो कहिड़ो पिया कहजो अंगण छा मुझो खाली मनहड़ो छा मुझो सुहणो सजण जे नवाज़े थो तपो कहिड़ो पिया कहजो अंगण रहम जो तारू बुधियूं अज रात राणे ख्वाब में हफ्ते हफ्ते में खुदा दिल पर थो आणे ख्वाब में आशिकन खे त घर वेठे यार दीदार पियो कर
वो आहे त मुफ्ती आज़म पर दीदार थे त खबर पवे न। इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल्फसानी रहमतुल्लाह तआला अलैह नक्शबंदी सिलसिले जो सरवान संदन जो रुगी मुसल्लो फाटी थो वने मुरीद थो चवे क़िबला मुसल्लो मटाया फाटी वयो बच्चा साथी हलण दे। हिकड़े डी बे डी मुर्शिद इनकार कयो अर्ज कई क़िबला भला सजदे वारी जगह सफा फाटी वैया इजाजत मिले यो सजदे वारो टुकरो कढ़ी करे नहो कपड़ो हणा याद रखी छड़े अल्लाह जो वलियो इए भोगन में न थींदो आ रातिन जूं रातियूं जागी पंहिंजे यार खे राज़ी कंदो। मां नथो चवा अच सोहणे लतीफ खां पुछो सोहणे लतीफ जा बशर थो लागी ता पढ़ा छा फरमायो पाण फरमाइन था सारी रात सुबहान सारी रात सुबहान अदा जागी जन याद कयो तनजे अब्दुल लतीफ चे अज मिट्टी भी लधो मान कोड़े कन सलाम अचो आतण उन्हन जे पर तन तस्बी मन मणियो अल्लाह दिल दंबूरो जन तारू ही तलब जो वहदत सिर वजन वहदहू ला शरीक लहू इहो राग रगुन से सुताई सुहन निंद्र इबादत तनजी जेके यार जा दीवाना हूंदा हन अखिड़ियों बूटियों पयूं हूंदियूं हन दिल उन्हनि जी यार जे दरबार में हूंदी आहे। अजीजा ने मन अर्ज पे कयुम केड़ी गाल पे कयम अल्लाह 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 ये कम न तुझा इमाम रब्बानी सुनो जल्दी भूल जी था जो खुदा को मदीने पाड़ पटे वञो मदीने मां थी अचो आबे ज़मज़म पी अचो गुंबज़े खज़रा खे ॾिसी अचो काबे जो तवाफ करे चो त को तव्हां जो दिमाग़ जगह ते अचे। अज़ीज़ा ने मन इमाम रब्बानी साईं जे गुलाम मुसल्ले जी इजाजत घुरी आखिर पान इजाजत दिनो सजदे वारी जगह के सिद्धो करे कटे नो कपड़ो लगा गुलाम चिरियूं चिरियूं कढ़ियूं मना धागा धागा कढ़ी करे नओ कपड़ो लगायो दिल में ख्याल कई हे मुझे मुर्शिद करीम जे सजदे वारी जगह जा धागा हन काथे रखा सोचींदे सोचींदे चे पंहिंजे मथे जे टोपीअ में छो न सिबी छॾियां महबूबन मुर्शिदन जे सजदे वारी जगह जा धागा पांजे मथड़े ते छो न सिबी छड़िया कपड़े में चो तवा टोपी सदाई मुझे मथे ते हुंदी पाक जगह ते हुंदी पाक रहंदी मुझा दोस्त अजीज उए धागड़ा टोपी में सिबी करे सदाई सुम्हदो आ अज भी सुतो आ अख अख सा लगंदी वने मदीने वारो दीदार कराइंदो वने हिकड़ी रात जे अंदर इमाम रब्बानी साईं जे गुलाम के 25 भेरा मुझे मुस्तफा दीदार करायो आशिक दीदार कंदा हन पर जेके महबूब कराइन उन्हनि जी मर्जी आ मुझा दोस्त अजीज गाल वरी डिगी थी विंदी मोटियूं न मुफ्ती साहब दे अचा सजी रात इंतजार कई किताबन जो को न मिलियो अख अख सां लगी महबूब अची वयो जी जो महबूबन ते निगाह पया अर्ज तो करे मुझा सोना ओ मुझा सोना कुर्ब कया थव लियड़ो पातो थव डाढो मुझी पयो हां अजनबिया अजीब सवाल कयो थई
हदीस जे कंहिं भी किताब में हवालो न मिलियो आ। ओ मुंहिंजा मुस्तफ़ा मुंहिंजी मदद फरमायो, मां उन अजनबीअ खे जवाब ॾियां। मुंहिंजे मुस्तफ़ा करीम सां गॾु हिकिड़ो जवान आ जंहिंजो चेहरो भी नज़र को नथो अचे। मुंहिंजा दोस्त अज़ीज कपड़न जी भी सही रंग जी समझ नथी पवे। वो मुफ्ती आज़म फरमाए तो त मुझे हबीबन इशारो करे फरमायो त इहो सवाल हिन मुझे बचड़े खां पुछ। इहो सवाल मुझे हिन बचड़े खां पुछ। ओ मुफ्ती आज़म फरमायो लिखियो उहो सवाल जडे उन माण्हूअ खां पुछुम जंहिंजो चेहरो भी सही न पियो ॾिसी सघां। उन जवाब ॾिनो, जवाब ॿुधजां अंदर ठरी पवंदे, वाग मदीने वरी पवंदे। उन जवाब ॾिनो मुफ्ती आज़म जडे मुझे करीम मुस्तफ़ा जे आखिरी गुस्ल ॾियारे रहियो हो शेरे खुदा। ओहो उन मखसूस खूह जो पानी हुयो जेको मुझे महबूब हुक्म फरमायो त अल्लाह ताला जिब्राइल के फरमायो जिब्रील जी रब्बे जलील मुझे महबूब जे जिस्म जो जेको पानी गुस्ल वारो आ हिकड़ो कतरो भी जमीन ते किरण न ॾिजां। हा मुझा मौला जडे सजो पानी जिब्राइल हथी को कयो अल्लाह जे ज़ात फरमायो इन सजे पानी के आसमान ते ककर जी सूरत दे। जडे ककर जी सूरत अचे वई हाणे मुझे रब ऐलान फरमायो गौर सां ॿुध ऐ जिब्रील जी मुझा आका मीकाइल खे ॿुधा त पंहिंजे ड्यूटीअ ते चढ़ी वञे हिन ककर मां हिकड़ो हिकड़ो कतरो उन जमीन जे टुकरे ते उछलाए जंहिं टुकरे ते कयामत ताईं मस्जिद जरूर ठहणी आ। कयामत ताईं जमीन जे जंहिं खिते में मस्जिद ठहणी आ उन टुकरे में मुझे करीम मुस्तफ़ा जे गुस्ल जे पानी जो हिकड़ो कतरो पहुतल आ। निमाज जे करे मस्जिद एडी इज्जत वारी कान थी आ। मस्जिद के जेका इज्जत मिली आ मुझे मुस्तफ़ा करीम जे गुस्ल जे कतरे जे सदके मिली आ। न त निमाज़ूं त तू घरन में भी पढ़ंदो आ, निमाज़ूं त तू बनीअ ते भी पढ़ंदो आ। मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा परवाना मुफ्ती साहब जॾहिं जवाब ॿुधो यकदम ॾाढो खुश थियो ऐं मुझे महबूब ॾे निहारण शुरू कई। अख खुली वई हाणे निंड वई हली चई रुगी ॾींहुं थिए त अजनबीअ खे जवाब ॾियां। ॾाढो परेशान हुयुसि फजर जे निमाज़ ते आयो। निमाज़ मुफ्ती साहब पढ़ाए बस कई ॾिठई त जवान वेठो आ जरा पोइते वेठो आ रिढ़ी वञी भर में वेठो। अज अब्दुल कादिर जीलानी ॻाल्हि ही कोन थो खोले। मुफ्ती साहब वकड़ दे सुनो अब्दुल कादिर जीलानी ॻाल्हि टी करे मजबूर थी मुफ्ती साहब चयो ओ नौजवान ओ अजनबी आलिम सगोरा ओ अब्दुल कादिर गीलान जे रहण वारा कलो के सवाल जो जवाब नथो पुछी। सुने अब्दुल कादिर जीलानी मुर्की निहारे चयो हा हा चंगो थियो याद अचे वियो लभी वयो किताबन मां। चई किताबन मां को न लधो आ, किताबन मां को न लधो आ। सुने अब्दुल कादिर जीलानी जे किताबन मां न लधो आ त काथा लधो आ। निहारे चवे तो किताबन मां को न लधो आ महबूब पाण मेहरबानी फरमाई आ। अब्दुल कादिर जीलानी घोट निहारे वरी सवाल कयो अच्छा महबूबन तवां खे ॿुधायो आ। निहारे चवे तो महबूबन को न ॿुधायो आ महबूबन सां जेको गॾु हुयो उन ॿुधायो आ। सुने अब्दुल कादिर जीलानी फरमायो अॻिते तव्हां ॿुधाईंदो या मां ॿुधायां। जेॾी महिल सुने जीलानी जवान ये फरमायो मुफ्ती साहब निहारण लगो। सुने अब्दुल कादिर जीलानी चयो भला उन रातो के जवान के सुञाण दे जेको महबूबन सां गॾु हुयो। चई निशान नजर को न पिया अचन पर अंदाजो थी वेंदो अब्दुल कादिर जीलानी ओहो जो इश्क मोहब्बत वारो पर्दो जो आडो ॾिनो
तो उन मुफ्ती साहब निहारे चयो वाह यार रात महबूबन सा गड अजो मकाबे में नमाज़ू मूसा गड पियो पढ़ी। ओ मुसलमान अब्दुल कादिर जीलानी घोट के ये न समझजा बड़ो खुदा जो महबूब आ, खुदा जे महबूब जो बचड़ो आ। मुझा दोस्त अजीज जह खुद पंहिंजे पाक जुबान सा फरमायो नजर तो इला बिलादिल्लाह जमा वलियन में एड़ो वली न थियो वा न थींदो जड़ो अब्दुल कादिर जीलानी घोटा जेके अल्लाह जमदे जाम बनायो आ, जेके खुदा जमदे जाम बनायो आ। मुझे महबूब मुस्तफा जा दीवाना मुझे महबूब जो बचड़ो आ, मुझे महबूब मुस्तफा जी सुन्नत अदा करे रहो आ। मुझे महबूब मुस्तफा जदे दाई हलीमा हिकड़ो पासो मुझे हबीबन के प्यारियो जदे बियो वेझो कई त मुझे मुस्तफा मोहड़ो फेरायो त मां जे हैसियत में दाई हलीमा जे बचड़ा है भी पी त मुझा महबूब उन दे निहारीन था पंहिंजे उन अंदाज में फरमाइन था कुछ जेको दाई हलीमा जे दिल में ख्याल तो अचे त मां नबी इंसाफ करण वारो आ। हिकड़ो हिस्सो मुझो आ बियो मुझे भा जो आ। एडा मुझे मुस्तफा करीम जो बचड़ो दुनिया ते पहुंचे तो मां खीर प्यारण जेला करीब थी करे अब्दुल कादिर जीलानी मुहड़ो फेराए थो गोया के अम्मड़ के बुधर आयो अम्मा आया त मासूम पर मुखे खबर आ त रमजान जो महीनो आ। अम्मा रोजो मुसलमानन ते फर्ज आ दिसण में त नढड़ो हां पर खुदा जेको मकाम अता फरमायो आ। ओ मुजी अम्मा तू परेशान न थी जेमल इफ्तारी जो टाइम थियो हियर तू थी सदड़ा करी पो मां सदड़ा कंदो मैं जदे इफ्तारी जो टाइम थियो सजो दी अम्मड़ परेशान मुझे बचड़ो खीर न तो पे बचड़ो खीर न तो पे जदे इफ्तारी जो टाइम थियो पो मुअज्जिन चयो अल्लाहु अकबर अब्दुल कादिर जीलानी दाह कर जो अम्मा रोजो मकरू न कर वारो कर हलिया तो अब्दुल कादिर जीलानी इफ्तारी करे। मुझा दोस्त अजीज अल्हम्दुलिल्लाह रब जा लख एहसान जो अल्लाह ताला तवा सा के पीरन जे पीर जो मुरीद बनायो आ, यारी वारे यार जो आशिक बनायो आ, मदीने वारे मीर जो फैज मदीने वारे मीर जो रहमतों आले रसूल जे निस्बत सा सहाबा जे निस्बत सा औलिया अल्लाह जे निस्बत सा मुझा दोस्त अजीज हलदियूं आयूं अल्लाह ताला तवा सा के निस्बत वारो बनायो आ। हिते केतरा ही सजण साईं जा मुरीद केतरा से मशहूरन वारे साईं जा मुरीद केतरा से हाजी हुसैन शाह घोट जा मुरीद केतरा से कंबर वारे जा जह भी अल्लाह जे कामिल वली जा मुरीद आयो। मुझा दोस्त अजीज के साईं दिलबर साईं जा मुरीद याद रखी चरियो मुरीद कंहिंजा भी हुजो मरकज सभिनी जो हिकड़ो ही है। उन दर ते रसाई सब कंहिंजी पंहिंजे मेहनत जी आ जंहिंखे जेका अल्लाह रसाई नसीब करे त मुंहिंजा दोस्त अजीज क़ुरान करीम जी आयत पढ़ियम अल्लाह फरमायो अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात रब चए तो मौत खे भी मूं पैदा कयो आ। ओ मौत खां डिजण वारा रब तो चए डिजी छो तो मौत तो मूं पैदा कयो आ। वल हयात जिंदगी भी रब चवे तो मुंहिंजे हथ में आ। ओ जिंदगी ते पंहिंजे नाज करण वारा जवानी ते नचण वारा पंहिंजे हुस्न ते नाज करण रब चए तो या मुझे हथ में आ। तुझी जिंदगी भी मुझे हथ में तुझो मौत भी मुझे हथ में। अल्लाह चए तो मूं तो के कहीं कम सा मोकलियो आ। मौला ओहो केड़ो कम आ रब तो चवे मां दिसण तो चाहियां त लियबलुवकुम अय्युकुम अहसनु अमला मां अल्लाह दिसण तो चाहियां त तव्हां मां सुहणा अमल केर तो करे। तव्हां जे जिंदगी में खुशियों भी दींदुसि शादिन जा मौका भी दींदुसि मां रब दिसण तो चाहियां त इन खुशियों में मुखे याद तो करी या शैतान जी महफिल तो सजाई मुझे कुरान जी महफिल तो सजाई या पंहिंजे नफ्स के राजी तो करी। अल्लाह फरमाए तो दिसण तो चाहियां तोखे दुख दई दिसण तो चाहियां त दिसां सब्र तो करी या धाड़ घोड़ा करे दुनिया के तो बुधाई। अल्लाह फरमाए तो खुशी भी मां ॾियण वारो दुख भी ॾियण वारो मां सब कुछ इन करे ॾींदो हां बाना तोखे आज़माईंदो हां त मुंहिंजा मुसलमान भाव जिंदगी जी ख़बर कोन्हे मुबारक ॾे उन्हनि सभिनी खे जेके पंहिंजे बचड़न जे अकीके ते भी कुरान जी महफिल कराइन बचड़न जे सुन्नत तोहर में भी कुरान जी महफिल हाजी गुलन तोखे भी मुबारक आ त तुझे अली गुल बचड़े के भी मुबारक आ। अल्लाह ताला इन जोड़ीअ के सलामत रखे जे
कंहिंजे शादी जे मौके ते तो अल्लाह जे क़ुरान जी महफ़िल कराई आहे, मदीने वारे मीर जे दुरूद जी महफ़िल कराई आहे, औलिया अल्लाह जे सालिहन जे ज़िक्र जी महफ़िल कराई आहे। इंशाअल्लाह ताला मुंहिंजो करीम रब हिन सुहिणी महफ़िल जे सदके तुंहिंजे बचड़े जे ज़िंदगी खे आसान कंदो। अल्लाह ताला तुंहिंजे बचड़े खे नेक सालिह औलाद सां नवाज़ींदो। अज़ीज़ाने मन जेतिरा आया हो तव्हां जे ख़िदमत में भी अर्ज़ा महफ़िल हिकिड़ी रात थी वेंदी आहे, शादी थियणी हूंदी आहे, थी वेंदी आहे, लेकिन उन जा असरात ऐं समरात क़ब्र क़यामत ताईं हलंदा आहिनि। जेकॾहिं गैर शरई महफ़िल कराईंदो, यकीनन पंहिंजे अंदर खां पुछी ॾिसजां उते छा छा थींदो आहे। ख़ुदा जे नाराज़ पे जूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। ज़रूरी कोन्हे त तूं आशिक़ राजपर खे घुराए महफ़िल कराई, ज़रूरी कोन्हे त तूं मौलवी घुराए महफ़िल कराई। जेके बि पंज बिरादर जा माण्हू घुराई, माहौल अहिड़ो तयार कजां जो को बि पाड़े जो माण्हू वठी या पाण ई मुंहिंजे मुस्तफ़ा जी तारीफ़ करे ब नातू पढ़ंदो, ख़ुदा राज़ी थींदो, मुंहिंजो मदीने जो साईं राज़ी थींदो। भला जे इएं भी न करे सघी त घटि में घटि इएं त न कजां, अहिड़ो कम न कजां जो ख़ुदा तुंहिंजे मथां नाराज़ थिए। सिंधी माण्हू आहियूं, सिंध में रहण वारा जेके आहियूं सभई सिंधी आहियूं, ज़ुबान कहिड़ी बि हुजे, बरोच हुजे, पंजाबी हुजे, पठान हुजे, कहिड़ी क़ौम वारो बि हुजे। मां तव्हां खां थो पुछां त अफ़सोस आहे उन्हनि माण्हुनि जे मथां जेके हिन दौर में भी शादियुनि में औरतुनि खे नचाइनि था मर्दनि में। मां लफ़्ज़ न चवंदुमि पर तव्हां जे अंदर जे आवाज़ खे ज़िंदह करण लाइ थो चवां त ओ सिंध जे सकाफ़त सां वाबिस्ता माण्हू ॿुधायो त जॾहिं न मर्दनि जे विच में औरतूं नचंदियूं आहिनि, उन्हनि औरतुनि खे कहिड़ो नालो ॾेई छॾींदा हो? ॿुधायो न, बसि पंहिंजे पाण खां पुछो त मर्दनि जे विच में जॾहिं औरतूं नचंदियूं आहिनि त छा इहा सिंधी क़ौम जी सकाफ़त आहे या सिंधी क़ौम जी इहा बेइज़ती आहे? जवाब ॾियो। वॾड़ी उमिरि वारा वेठा आहियो, कॾहिं बि सिंधी क़ौम अहिड़ी औरत खे सुहिणे नाले सां कोन सॾियो आहे जेका मर्दनि जे विच में नचंदी हुजे। त ॿुधायो अॼुकल्ह जा उहे माण्हू, अॼुकल्ह जा उहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ टीवी जा चैनल जेके सिंध जे नाले सां, सिंध जी सकाफ़त खे ज़िंदा करण जे नाले सां नौजवान असां जूं न्याणियूं रोडनि ते नचाइनि था, छा इहा सिंध जी सकाफ़त आहे? ओ बेवकूफ़, तोखे ख़बर कान्हे का त सिंध जी सकाफ़त कहिड़ी आहे? सिंध जे ने अजरक खे तो समझो ई कोन्हे को। मुंहिंजे मुस्तफ़ा जी चादर काली कमली वारी चादर आहे, मुंहिंजे सिंध अजरक जी तो सकाफ़त कोन समझी आहे, हिन सिंधी टोपीअ जी तो सकाफ़त कोन समझी आहे। हिन सिंधी टोपीअ ॾे निहार मुसल्लो विच में ठहियो पियो आहे। सिंधी क़ौम बुनियादी तौर ते मज़हबी ऐं दीनदार क़ौम, त हिन सिंधी क़ौम जे गैरत खे ललकार न, हिन सिंधी क़ौम जे इज्जतुनि खे मेट न, ऐं पंहिंजे ज़मीर खे जाॻाए। हा, सिंधी सकाफ़त खे उजागर कर, बेशक तूं पंहिंजे तहज़ीब खे उजागर कर। जेके वणनी छोकरा वठी नचाए, तूं ॼाण, तुंहिंजो रब ॼाणे, लेकिन न्याणियुनि खे न नचाए। मां उन्हनि माण्हुनि खां सवाल थो कयां जेके इहे अमल करे विडिया भरे ऐं न कढंदा आहिनि, उन्हनि खे मां कसम थो ॾियां पंहिंजे पैदा कंदड़ रब जो, छा उन्हनि जूं जवान न्याणियूं जेकॾहिं ॿियनि जे आॾो नचनि ऐं ॿिया उन्हनि जूं मूवियूं भरीनि त छा उन्हनि खे गैरत ईंदी या कान ईंदी? अगरि न ईंदी त पोइ उन्हनि खे इजाज़त आहे त पाण ॼाणनि, पंहिंजो रब ॼाणे। जे ईंदी त पोइ उहे बि त कंहिंजूं न्याणियूं आहिनि न। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ खुश नसीब आहियो, हकड़ा बिरादरीअ जा सोलंगी ख़ासि करे हिन इलाइक़े जा, हीअ देह त अलाए कहिड़ी आहे, पर जॾहिं बि मां हिन देह में आयो आहियां अल्हम्दुलिल्लाह ख़ुशी थींदी आहे त हिन ऐं छो सॼी सिंध घुमूं पिया, पर हीअं करम कंहिंजे मथां कोन्हे जीअं हिन इलाइक़े वारनि जे मथां आहे। ॿार जो अक़ीक़ो तॾहिं बि क़ुरान जी महफ़िल, तो हर ॿार जो ऐं ॾिसां तो अमीर बि कराइनि था, ग़रीब वीचारा बि कराइनि था। ऐं यकीन कयो घणनि सूरनि खां बचा पिया हो, घणनि अज़ाबनि खां बचा पिया हो। फमन यअमल मिस्काल ज़र्रतिन खैरन यरह वमन यअमल मिस्काल ज़र्रतिन शर्रन यरह। क़यामत में रुपए रुपए जो हिसाब ॾियणो पवंदो। याद रखी छॾ, हिननि महफ़िलुनि में वेही करे हिसाब ॾियणो कोन पवंदी पर वठणो पवंदी। त उम्मीद थो रखां त इंशा अल्लाह ताला तमाम दोस्त पंहिंजे ख़ुशियुनि खे ख़ुशी इहा कंदा त महबूब मुस्तफ़ा जी रज़ा हुजे, ख़ुदा जी रज़ा हुजे, पंहिंजे बचड़नि जूं ख़ुशियूं कयूं। पोइ इंशा अल्लाह ताला हो हिकिड़ो किस्सो ॿुधंदा हुयासीं, टाइम घणो गुज़री वियो आहे। हिकिड़े हमराह पंहिंजे पुट ते कयो हो केस,
जज साहब के जी अजकल जजन जो वठवारो बुधो था पिया न जज साहब ए पुत्र मुझो बेफरमाना जे चातो करे ची मां के लतू तो हणे जज उन जे पुत्र के घुरायो ची बा दे खबर तू पांजे पीउ के लता तो हणे ची से हणा तो ची हणी तो डोह तो कबूली ची हासे डोह कबूलिया तो ची तो के खबरा त सजा केड़ी आ ची मुके सजा जी खबर ना पर डोह कबूलिया तो जज हैरत में अजीब छोकरो आ जेको पी जे लतन जो डोह तो कबूले ची भला छो थो हणी ची हा से गाल असल ई आए त हणा छो तो बाबा साईं का पूछो त मुजो नालो छा रखियो थई तो उन पीउ खे जॾहिं जज मुखातिब थियो त ए मियां तो पंहिंजे पुट जो नालो छा रखियो आहे चइसि अल्लाह सिक्की पिनी पुटड़ो ॾिनो पोइ प्यार मां नालो रखियो मांसि खोदड़ो छा रखियो मांसि खोदड़ो तो उन पुट दाह कई चई जज साहब ॿुधायो जंहिंखे न अबो प्यार मां खोदड़ो सॾे हो खोदड़ो प्यार मां लतूं न हणंदो त छा सेज ते अबे खे विहारींदो सब का पहिरीं जॾहिं बच्चो रब ॾेई त नालो सोची समझी पो रखजाए रहमत वारो नालो रखजा बरकत वारो नालो रखजा मुझे महबूब मुस्तफा जे निस्बत वारो रखजा अल्लाह जे बेनियाज़ी जो नालो बानप जे हैसियत में रखजा सहाबा जो नालो रखजा कह नेक सूरत सीरत वारे जो नालो रखजा त नाले जे करे तुझो बचड़ो भी नेक थी पवंदो नाले का बाद में उन बचड़े जी परवरिश करनी आ तोखे शादी ताईं अज हाजी गुलण तो पंहिंजो जिम्मो पूरो कयो पुट जवान थियो उन जी शादी कराई हाने पंहिंजो जिम्मेवार पाणा तो पंहिंजी आखिरत सुहिणी करे पुट खे करे ॾेखारी त बच्चा मूं तुंहिंजे शादीअ में बि रब जे क़ुरान जी महफ़िल कराई आहे इंशा अल्लाह ताला अली गुल मां बि उम्मीद था रखूं त अल्लाह ताला उन खे बचड़ा ॾींदो त हो पंहिंजे बचड़नि जे अक़ीक़नि ते बि रब जे क़ुरान जूं महफ़िलूं सजाईंदो मुझा दोस्तो पंहिंजे बचड़न के ये सुहिणी तैलीम ऐं तरबियत दियो इए न थिए उन माण्हूअ वांगुर जंहिं पंहिंजे बचड़े के दुनिया जूं डिग्रियूं त पढ़ायूं रब जो कुरान कोन पढ़ायो फॉरेन मां डिग्रियूं पास करे अचे पहुतो जॾहिं मौत जी घड़ी आई जॾहिं सकरात वेझो आई बच्चे के ओ बच्चा वारो कर यासीन सगोरी पढ़ ची बाबा यासीन वरी केड़ी ची बा सूरह मुज़म्मिल पढ़ ची बाबा केड़ा नाला पे तो वठी मुंह त कदे ॾिठियूं कोन बुधियूं कोन त पी रोई ॾिनो चई बाबा रोई छो थो चई पुट पंहिंजे कए जे मथां थो रोआं चई बाबा छा कयो थई चई पुट तोखे दुनिया जूं डिग्रियूं त पढ़ायम तमाम दुनिया जे वडन वडन स्कूलन में लखे करोड़े रुपया खर्च करे तोखे तालीम त ॾियारयम पर मूं तोखे रब जो कुरान कोन पढ़ायो अगर तोखे रब जो कुरान पढ़ाया हाँ त अल्लाह जो कुरान शिफा ऐं रहमत अज तू सूरह यासीन पढ़ी त रब मुंहिंजा साथी सौला करे छॾे अज तू अल्लाह जे कुरान जी तिलावत करी है त अल्लाह जे रहमत जो नुज़ूल थे हां पुट जो ॾिठो पंहिंजे पीउ खे रोंदे ओए सभई डिग्रियूं खणी चई बाबा ओहे मुंहिंजूं डिग्रियूं मुंहिंजे कहिड़े कम जूं जेके तो दिलबर पीउ जे कम न अची सघियूं जेके अज तोखे कम न आयूं हे मूंखे सुभाणे कहिड़े कम ईंदियूं तीली ॾेई साड़े छॾी चई अॼु खां ई बाबा रब जो कुरान पढ़ंदुसि रब तुंहिंजे लाइ आसानी कंदो तो मुझा दोस्तो पंहिंजे बचड़न के अल्लाह जे कुरान जी तालीम दियो पंहिंजे बचड़न के कुरान करीम पढ़ायो पंहिंजे बचड़न जी सुणी तरबियत कयो अल्लाह कदो बेड़ो पार थी विंदो हारी आही हार पे में मेहनत कर रब तोखे अॾे छॾींदो मजदूर आही मजदूरीअ में मेहनत कर मुझो अल्लाह तोखे ॾींदो ज़मींदार आही पंहिंजी ज़मींदारी कर आफीसर आही आफीसरी कर खुदा जिथे किथे मौजूद आ मुझे मुस्तफा जी रहमत भी का कमी काने जिथे किथे मौजूद आ तो मुझा दोस्त अजीज तहां जो अध कलाक जे बजाय यका पौना 2 कलाक को पुठिया बीठे जा वे तो सही मुझा दोस्त अजीज अल्लाह ताला जी जात बाबरकात तवां सा सभिनी के पांजे महबूब जे मोहब्बत जो ज़रड़ो अता फरमाए जॾहिं न दुआ घुरो त इएं घुरंदा कयो ओ मुंहिंजा रब करीम ओ मुंहिंजा रब करीम अॼु पंहिंजे रहमत जी इंतहा कर ओ मुंहिंजा रब करीम अॼु पंहिंजे रहमत जी इंतहा कर 3 दफ़ा चई पोइ 4थे दफ़ा सां चओ ओ मुंहिंजा मौला अॼु पंहिंजे रहमत जी इंतहा कर महबूब जे मोहब्बत जो हिकिड़ो ज़रड़ो अता कर बस जन के न मुझे आका जे मोहब्बत जो ज़रड़ो हाजी गुलण मिली वयो
उन जो हिते भी बेड़ो रब पार थो करे, कब्र क़यामत में भी बेड़ो पार थो करे। मुझा दोस्त अजीज ये जेका सालिहन सादिकन जी सोहबत आ, इन सोहबत में इंशाअल्लाह ताला बेड़ो पार थी वेंदो आ। हाणे इन नंढड़ो दादलो आ यार मुझो, मां पंहिंजो दादलो चवां। हाणे हुन हिकिड़ी दिल सां ॻाल्हि चई आ, थक जे बावजूद मां उन जी इहो मुतालबो पूरो कयां थो। उम्मीद आहे त तव्हां इंशाअल्लाह ताला इन दोस्त जे मुतालबे खे ज़रूर ॿुधंदो। छो त मुतालबो ख़बर कहिड़ो कयो अथई, चए थो साईं मूंखे उहा मुर्शिद सजण साईं जी ठहियल मनक़बत ॿुधा, जेका हिन आजिज़ पंहिंजे मुर्शिद हज़रत सोहणा साईं रहमतुल्लाह अलैह जे सालियाने उर्स मुबारक ते पढ़ी हुई। मुझे सजण साईं हज़रत सोहणा साईं जे दुनिया छॾण खां पोइ ठाही हुई, तमाम वॾी आहे। मां 2 मिंटनि जे लाइ मिड़े नंढड़े जी दिल ख़ुशि करण जे लाइ थोड़ी पढ़ां थो। मुडे नेण तखणो हिक वार मिठा, तुझो दिले सा कया दीदार मिठा। मुडे नेण तखणो हिक वार मिठा, मुडे नेण तखणो हिक वार मिठा। जॾहिं दूर विए हिते मूंखे छॾियो, उन ॾींहुं रुसी वियो मूंखां ख़ुशो। जॾहिं दूर विए हिते मूंखे छॾियो, उन ॾींहुं रुसी वियो मूंखां ख़ुशो। रत रोवंदियूं रहियूं ही मुंहिंजूं जूं अखियूं, रत रोवंदियूं रहियूं ही मुंहिंजूं जूं अखियूं। अचु ही ॿुधी त पुकार मिठा, मुडे नेण तखणो हिक वार मिठा। तुझो दिले सां कयां दीदार मिठा, मुडे नेण तखणो हिक वार मिठा। माण्हू मूंखे चवनि था मस्तानो, आया मस्तानो तुझो दीवानो। माण्हू मूंखे चवनि था मस्तानो, आया मस्तानो तुझो दीवानो। भली दुनिया समझे बेगानो, भली दुनिया समझे बेगानो। बस तुझे जो खपे हिक प्यार मिठा, मुडे नेण तखणो हिक वार मिठा। अल्लाह ताला मुझो चवण तांजो ॿुधण क़बूल फरमाइंदो। शादीअ जी महफ़िल हुअण त ईअं घुर्जे। मां त इजाज़त वठंदुमि, तबियत ठीक न आहे, घणो तव्हांजो टाइम वठी वियो आहियां, माफ़ कजो। नात खान वेठा आहिनि, उहे नातूं पढ़नि, राति जो हिस्सो महबूब जी महफ़िल में गुज़ारियो। मुंहिंजी दिलि ईअं थी चवे तव्हां ईअं गुज़ारियो, वधीक तव्हांजी मर्ज़ी अलाए छा आहे, मूंखे का ख़बर कान्हे। इहा ई मर्ज़ी आहे न। इंशाअल्लाह ताला सुघड़ वेठा आहिनि, मुंहिंजे करीम आका जा दीवाना आशिक वेठा आहिनि। बसि हथड़ा खणी दुआड़ी घुरी था छॾियूं, अल्लाह सभिनी जा बेड़ा पार फरमाईंदो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि अजमाइन। रब्बना आतिना फिद दुनिया हसनह व फिल आखिरति हसनतम व किना अज़ाबन नार व अदखिलनल जन्नत मअल अबरार या अजीज या गफ्फार या रब्बल आलमीन। दिलनि जा हाल ॼाणदड़ रब, दुआउनि जा क़बूल कंदड़ रब, ई जेके परे परे खां मुंहिंजा मौला तुंहिंजे महबूब जा दीवाना आशिक कही आया आहिनि, या अल्लाह तू ॼाणी तो सभिनी खे। हिन शादीअ जी दावत त कान हुई, पर मुंहिंजा मौला तुंहिंजे महबूब जे इश्क में मोहब्बत में आया आहिनि।
ओ मुझा मौला पंहिंजे महबूब जे सदके अज सभिनी सामईन जे दिलनि जूं नेक तमन्नाऊं पूरियूं फरमा। मुझा मौला जेके जेके नियत जंहिंजी जंहिंजी दिल में सवाल हन मुझा अल्लाह से उन्हनि जा पूरा फरमा। या अल्लाह पंहिंजो करम फरमा, पंहिंजो रहम फरमा। मुझे मदीने वारे मीर जे सजी उम्मत जे मथां रहम फरमा। असांजे वतन अजीज खे मुझा मौला ज़ालिमन गासिबन जे बुरिन नज़रन खां पनाह अता फरमा, इस्तेहकाम अता फरमा। असांजे मुल्क जी हिफाजत फरमा। कश्मीर जे असांजे मुसलमान भाइरुनि जी मदद फरमा। या अल्लाह फलस्तीन जे मुसलमाननि जी मदद फरमा। ओ मुझा मौला अज बेयारो मददगार मुसलमान पुकारे रहिया हन, या अल्लाह उन्हनि जी मदद फरमा। हिन ॻोठ मोहम्मद याकूब हकड़े वारनि जे मथां रहम फरमा। हिन सॼी जमायत जे मथां रहम फरमा। बचड़नि जे मथां रहम फरमा। जन जन जे घरनि में के बीमार हन अस्पतालुनि में, या अल्लाह उन्हनि खे शिफ़ाए कामिला अता फरमा। जेके झोलियूं ख़ाली खयूं औलाद जा तलबगार हो मुझा करीम रब उन्हनि खे नेक सालिह औलाद अता फरमा। मुझा मालिक जेके कुंवारा हन उन्हनि खे नेक सालिह घर वारियूं अता फरमा। या अल्लाह असांजूं न्याणियूं जेके शादीअ जे इंतज़ार में हन उन्हनि खे नेक सालिह घोट अता फरमा। मालिक मिठड़ा हिन महफ़िल जे अंदर जंहिंजो निकाह थी रहियो आहे मियां अली गुल खान घोट जो, या अल्लाह उनखे महबूब मदीने वारे घोट जो दीदार नसीब फरमाइजां। महबूब जी शरीयत ऐं सुन्नत उनखे नसीब फरमाइजां। पंहिंजे घर वारीअ सां इज्जत वारी ऐं सुहिणी ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाइजां। अली गुल जे घर वारीअ खे या अल्लाह पंहिंजे घोट सां प्यार ऐं मुहब्बत वारी ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाइजां। या अल्लाह हिन जोड़े खे सलामत रखजां। हिन जोड़े मां नेक सालिह औलाद अता फरमाइजां। या अल्लाह घोट ऐं कुंवार बिन्ही जे वालिदैन जी या अल्लाह मग़फ़िरत फरमा। उन्हनि जे मिटन माइटन दोस्तन जी मग़फ़िरत फरमा। या अल्लाह उन्हनि जे सदके असां गुनाहगारनि जी ख़ुसूसन मुकिने कोझड़े जी मग़फ़िरत फरमा। या अल्लाह मुझे बचड़नि जे मथां भी रहम फरमा। या अल्लाह रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। ला इलाहा